बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। तंहिं करे सोचियो त असां रसूल अल्लाह छो था चऊं, रसूलुल्लाह बि नथा चऊं, छो रसूलिल्लाह छो? असां हिते चऊं था अऊज़ु बिल्लाह, बिल्लाह छो न, बिल्लाह छो न, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहो सबबु इहो आहे त असां लास्ट टाइम थोरो तकड़ में इहो असां रिव्यू कनि था इंशा ताला। ॿ हिकिड़ा मुरकबात सिखियासीं। मुरकबात ईअं चइबो आहे त माना क़ुर पाक में अलाह आहे हिकिड़ो लफ़्ज़ आहे न, क़ुर हिकिड़ो लफ़्ज़ आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो लफ़्ज़ आहे, ठीकु आहे, काल हिकिड़ो लफ़्ज़ आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिक खां वधीक गॾिबा त हुनखे कंपाउंड चइबो ऐं मुरकबात चइबो। टू आर मोर वर्ड्स आर कॉल्ड कंपाउंड। सो देयर आर टू टाइप्स ऑफ कंपाउंड्स। माना हिते जेके वेठा थी सघे थो अंग्रेज़ी हुनखे वधीक ईज़ी लॻे, ॿार बि कुझु वेठा आहिनि त उनखे चवणो आहे मुरकबात। ॿ मुरकबात सम्झासीं, मुरकबात जारी ऐं मुरकब इज़ाफ़ी, ठीकु आहे न। इन में मुरकब जारी कहिड़ो हूंदो आहे? जारुन व मजरूर। ऐं मुरकब इज़ाफ़ी कहिड़ो हूंदो आहे? मुदाफ़ मुदाफ़ इलैह। जेकॾहिं ॿियो कुझु बि सम्झ में न अचे, प्लीज़ ट्राई टू memorize the names. You have to understand just as it is. Jarun wa majrurun, mudaf mudaf ilay. That's all. जेकॾहिं थोरो हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं असां त असां पहिरीं चयोसीं बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे इनखे ॾिसूं था त हिन में असां वटि हिन कलर में आईंदा इहो कन्वेंशन, वी विल हैव दिस कन्वेंशन, त इहो असां आईंदा ही जेके आहिनि इहे हर्फ़ जर चइबो आहे हिनखे, ठीकु आहे न। इन्हनि खे असां हिन कलर में ई शो कंदासीं, रंग चेंज करे छॾियो आहे। आईंदा जिते बि ईंदो इहो हर्फ़ जर इंशाअल्लाह कोशिशि कबी त इन कलर में हुजे, जेकॾहिं ॾेखारणो हूंदो त, न त ज़रूरी न आहे असां ईअं बि रखी सघूं था पिया, ठीकु। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते टे हर्फ़ जर आहिनि हिन में, 1 2 3, ऐं हिन में हिकु आहे हिते, ठीकु। हाणे उन खां अलावा जॾहिं असां पढ़ूं था पिया त ही अलाह, असां चयोसीं ही छो था पढ़ूं, हू नथा पढ़ूं, हा नथा पढ़ूं। इहो जेकॾहिं इंडिविजुअल लिखियलु हुजे, मुफ़रत थींदो आहे हुनखे, माना उनखे लिखिबो इस्मुन चइबो, ही इस्मा इस्मिन आहे, इस्मुन आहे। ऐं अलाह लिखणु खपे, रसूलुन लिखणु खपे। इफ वी आर राइटिंग देम इंडिविजुअली विदाउट इन सेंटेंस, जेकॾहिं जुमिले में न आहे त असां हीअं लिखंदासीं। थिए छा थो, असां हिते इस्तेमालु कयो आहे न, इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, ठीकु, ऐं रसूल बि इस्तेमालु कयो आहे हिते, त असां इन में हितां हिन सां हर्फ़ जर एड थियो आहे। हर्फ़ जर ई हिन में एड थींदो हिन इस्म में, त इन हर्फ़ जर जो कमु छा आहे, उहो इनखे मजरूर कंदो इस्म मरफ़ू खे। जीअं ही हर्फ़ इस्मुन मरफ़ू आहे, ही हर्फ़ जर हिननि सां लॻो आहे, हिन सां लॻी लाम अलाह सां हिते आयो, ॾिसो, ठीकु आहे, ही अलाह ऐं अलाह रसूल सां, हिननि जो कमु छा थियो, ओ ही मरफ़ू जेके आहिनि इहे छा थी वेंदा, मजरूर थी वेंदा, इस्मुन मजरूर। पोइ हीअं थी वेंदो। हाणे हिते इस्मुन हुयो त इस्मिन थी वेंदो, अलाह हुयो त अलाह थी वेंदो, रसूलुन हुयो त रसूलिन थी वेंदो। पर हिते असां रसूलिन न लिखियो आहे, उहो हिनजे करे हिन खां पोइ अञा हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे, माना हिन जो वरी कानून ॿियो आहे कोई। हिते छा आहे, ही थींदो जारिन व मजरूर, ऐं ही थींदो मुदाफ़ मुदाफ़ इलैह। इन करे ॿई गॾनि इहे, ठीकु आहे। हाणे जीअं इसमें हिन खां पोइ वरी इहे अलाह आयो आहे न हिते, त इन में छा थींदो आहे त ॾिसो तर्जुमो छा आहे, इहो आहे बिस्मिल्लाह, अलाह आहे न, नाले अलाह जैसा, नेम ऑफ अलाह, ऐं अलाह रसूल, रसूल अलाह जो, इहो जिते बि पोज़ेशन जो कॉन्टेक्स्ट अचे त अलाह जो रसूल, मुंहिंजो स्कूल, मुंहिंजो पीउ, मुंहिंजी माउ, ऐं जेका मुंहिंजो कंप्यूटर इज़ अ पोज़ेशन, उहो कॉम्बिनेशन जेका थींदी आहे मुदाफ़ मुदाफ़ इलैह थींदी, ऐं मुदाफ़ इलैह छा थींदो आहे, पोज़ेसर थींदो आहे। पोज़ेसर इज़ ऑलवेज़ मजरूर, ऐं मुदाफ़ छा हूंदो आहे, पोज़ेस्ड हूंदो आहे। पोज़ेस्ड वरी छा हूंदो आहे, जेको मुदाफ़ इलैह मजरूर थींदो, माना हिनखे कसरा ईंदी, ऐं जॾहिं पोज़ेस्ड हूंदो त हुन ते तनवीन या अल न ईंदी। जेके ग्रामर न, ही थोरो ब्यूटी ॻाल्हि कयूं था अलाह पाक जे लफ़्ज़नि जी सम्झण जे लाइ, पहिरीं महिरबानी करे ॿई न ईंदा, इन करे छा थींदो, बिस्मिल्लाह आहे, अला रसूलिल्लाह आहे, ठीकु। ही मुदाफ़ मुदाफ़ इलैह, ॿ मुरकिब अल्हम्दुलिल्लाह। ऐं हिते वरी जेका ॾिसणो त पवे त ॾिसो ही कलर ऐं कारो, ॾिसो ही
ऐं हीउ कारे ऐं ॻाढ़े कलर में छा थींदो? मुदाफ़ मुदाफ़ इलैह। ठीकु, हलूं था पिया पंहिंजे आयतुनि ते इंशाअल्लाह ताला। इहे 5 मिंट असां वरितासीं 4 मिंट, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, पर तमामु इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट आहे इहो। हज़ार ई इहे कॉम्बिनेशन्स आहिनि क़ुर पाक में सम्झण जे लाइ। रुकू कयूं था पिया 23 ऐं 24 आयतूं 183 खां 196 ताईं टोटल। इन में छा ईंदो? रमज़ान जा रोज़ा, रमदान, रमदान न रमदान, किताल, इन्फाक, किताल माना क़तल करणु, इन्फाक क़तल जो क़ुर पाक में बिल्कुलु आहे। मता को चए क़तल जो कीअं ईंदो? न आहे क़ुर पाक में, सम्झूं था छा आहे। किताल आहे, इन्फाक माना ख़र्च करणु अलाह जी राह में, ऐं हज। ॿियो हिकिड़ी इंपॉर्टेंट पॉइंट आहे हुन में, इनखे हिन सां गॾु मां इन करे न रखां छो जो इहा असां खां हज बि हिज जी बि ख़बर आहे, रमज़ान जे रोज़नि जी बि ख़बर आहे, ख़र्च ख़ैर करण जी बि ख़बर आहे, जिहाद जी बि ख़बर आहे। ख़बर कंहिंजी कोन्हे उहा इहा त ॿियनि जो माल फॿाइण जी मना कई वई आहे क़ुर पाक में। इहा असांखे ख़बर कोन्हे का। इहा 188 नंबर आया था। अहिड़े नमूने सां 183 खां 196 ताईं इनशा ताला 2 रुकू कवर कबा। उन में इहे सभु टॉपिक अची था वञनि। ठीकु, हाणे हलूं था पिया 183 खां पहिरियों 188 ताईं। पहिरियों रुकू कयूं था 23 नंबर। इन में कहिड़ी ॻाल्हि अहम ईंदी? रमज़ान जा रोज़ा। उन में पाबंदियूं कहिड़ियूं आहिनि ऐं इजाज़त कहिड़ी आहे? मां सम्झां थो खोड़ शयुनि जी असांखे ख़बर आहे, पर थी सघे थो हिकु ॿ ॻाल्हियूं हुजनि मूंखे बि पूरी तरह ख़बर कोन हुई। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जॾहिं रिसर्च करे माण्हू सिखियो पढ़ियो उन आयत खे, त उन में ॾिठुमि पिया त कहिड़ी शइ जेकर तर्जुमो थियल आहे त उहा वाक़ई अथेंटिक आहे, ॿिए हंधि उनजो रेफरेंस मिले थो। अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿ ॻाल्हियूं मालूम करे उनखे हिते खणी आयो आहियां। इनशा ताला तव्हां ॾिसंदो, उहा थी सघे थो कंहिंखे ख़बर न हुजे, पर अल्लाह आलम। उन खां पोइ रमदान चवंदा आहियूं असां फर्द। इन में सौम थींदो, रोज़ो इज़ अ फास्ट, दीज़ आर फास्ट्स, रोज़ा प्लूरल, सौम सियाम। ठीकु, या सौमुन चइबो त पोइ चइबो सियामुन। ठीकु, हाणे फर्दियत जो हुकुम माना वेन दे डिड बिकम दी ऑब्लिगेटरी। फर्दियत माना ऑब्लिगेटरी। ठीकु, उहे कॾहिं थिया? 17 रमज़ान मुबारक ते। हीअ रमज़ान मुबारक जे महीने में सेकंड हिजरी, 2 हिजरी में इहो हुकुम आयो। माना जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई मके मुकरमा खां मदीना मुनव्वरा, उन जे ॿिए साल जॾहिं ॿियो साल हले पियो त उन में इहो हुकुम आयो। अल्लाह से फरमाए थो, हुकुम किथे आयो आहे? हिन आयो आहे 183 में। या अय्युहल्लज़ीन आमनू, ए मोमिनो, या अय्युहल्लज़ीन, ए उहे जिन ईमान आंदो, माना ए मोमिनो, कुतिब, फर्द कया विया आहिनि। कुतिब माना फर्द कया विया आहिनि। इट हैव बीन मेड ऑब्लिगेटरी। छा? अलैकुम, ओवर यू, तव्हां मथां। अलैकुम, अला प्लस कुम, कुम मीन्स यू ऑल, तव्हां मथां रोज़ा फर्द कया विया आहिनि। असियाम, छा? रोज़ा। ही फर्द कया विया आहिनि तव्हां ते। छा? असियाम, रोज़ा। हिकिड़ो रोज़ो न आहे, सौम न आहे, सियाम। कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, जीअं रोज़ा फर्द कया विया हुआ अव्हां खां अॻियुनि ते, माना अॻियुनि उम्मतुनि ते। ठीकु, त मन अमी परहेज़गारी कयो। हीउ जेको लफ़्ज़ आयो आहे न लअल्ल, लअल्ल माना मन। तव्हां ॾिसो त हिन आयत में रमज़ान जो ज़िक्र न आहे। ईअं कोन थो चए त को रमज़ान में तव्हांखे रोज़ा फर्द कया विया आहिनि, पर असां त रमज़ान में रोज़ा रखंदा आहियूं, रजब में त कोन रखंदा आहियूं न जेके फर्द रोज़ा, या को महरम में रखंदा आहियूं या कंहिं ॿिए में रखंदा आहियूं, न रमज़ान में न। उहो ज़िक्र अॻिते ईंदो। ठीकु आहे, ॿी ॻाल्हि इहा त ही तव्हां नोट कजो लफ़्ज़ अॻिते हिकिड़ी इन जो रेफरेंस ईअं ॾींदासीं, या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुम, तव्हां मथां। इन में लिखियलु आहे त मुस्लमाननि मथां, इन में लिखियलु आहे त मोमिननि मथां, न काफ़िर लिखियलु आहे न मुस्लमान लिखियलु आहे। अलैकुम, तव्हां मथां रोज़ा फर्द कया विया आहिनि। माना जेके रोज़ा नथा रखनि, जिन ईमान ते न आंदो आहे, माना उहे छा हुननि ते फर्द न आहे, पर दीन ईमान न आंदो त पाण जवाबु ॾे। कुतिब जो लफ़्ज़ तव्हां ते माना फर्ज़ कयो आहे, मेड ऑब्लिगेटरी, राइट। कुतिब इहो असां 2 दफ़ा पहिरीं पढ़ी आया आहियूं, हाणे हे 3 भेरो पढ़ूं था। पहिरीं पढ़ियोसीं 178 आया में सूरह अल बक़रा जी साॻी आहे। कुतिब अलैकुमुल क़िसास, तव्हां ते बदिलो फर्द कयो वियो।
बदिलो वठिणो आहे सोसाइटी जी ॻाल्हि आहे। सुभाणे 180 नंबर में पढ़ियोसीं त तव्हां ते वसियत करणु फर्ज़ु आहे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि तमामु अहम ई उहा ॻाल्हि ज़रूरु करणु खपे त हीअ आयत तफ़सीरनि में ईअं लिखियलु आहे त जेसीं ताईं सूर निसा जूं जेके आयतूं न आयूं जंहिंमें सूर निसा में या कंहिं ॿिए हंधि बि आयो हूंदो, अलाह आलम, मूंखे एतिरो पूरो रेफरेंस कोन्हे हींअर, त विरासत जे बारे में जिते बि जेके आयतूं आयूं उन्हनि क़ुर पाक क्लियरली चिटो ॿुधाए छॾियो आहे त कंहिंजी केतिरी विरासत में हक़ु आहे। उन में जेकॾहिं को उन खां तब्दील नथो करे सघे, पुट जो हक़ु केतिरो आहे, धीअ जो हक़ु कहिड़ो आहे, भेण जो केतिरो हक़ु आहे, माउ जो पीउ जो केतिरो हक़ु आहे, इहे सभु शयूं क़ुर पाक में आयल थी सघे त अॻिते ॾींहं छा ॾिसंदासीं असां इनशा अल्लाह ताला। पर ॻाल्हि चवण जी इहा आहे त मुफ़सिरनि जो चवणु इहो आहे त उन खां पोइ जॾहिं आयत में उहे शयूं अची वयूं, पहिरियों ईअं हूंदो त तव्हां इंसाफ़ सां सभिनी खे हिसो ॾियो, पंहिंजो वसियत कयो। पर हाणे छा आहे त हिकिड़ी शइ अलाह जॾहिं तइ करे छॾी न, पोइ इंसान खे अख़्तियार न आहे त मां पंहिंजी धीअ खे चवां त न मां तोखे हिसो कोन थो ॾियां, बाबा मां तुंहिंजे भाउरनि खे हिसो थो ॾियां, हाणे तुंहिंजी उहो तुंहिंजो ख़्यालु रखंदा। इहो मां अलाह जे माना अलाह जी आयत जो इनकार थी वेंदो। के धीअ खे हिसो न ॾींदा आहिनि, के धीअ खे हिसो घटि करे ॾींदा आहिनि। तव्हांजी मर्ज़ी आहे, अलाह जे क़ुर जी आयत ते हलो, आयत जे क़ुर को हटी पंहिंजो फ़ैसिलो कयो। बहितर कहिड़ो आहे, क़ुर ते हलिजे, कंहिंखे हिसो न खाइजे। उन खां पोइ मुफ़सिरनि इहो चयो आहे त जीअं न पिज़्ज़ा जी पाए हुजे, हुनखे तव्हां 3 हिसा कयो, 3/4 उनजा 3 अथनि जेका पीसिस, 2 पीसिस माना ईअं पाक में उनजो हुकुम अलाह पाक उनखे तव्हां चेंज नथा करे सघो। हिकिड़े पीस ते माना तव्हांखे थोरो इख़्तियार आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंखे पंहिंजे चाचे मामे खे फॉर एग्ज़ाम्पल कंहिंखे तव्हां सम्झो चाहियो था कंहिं ख़ैराती इदारे खे ॾियणु चाहियो, साइन म्यूट कजो काइंडली, त पोइ तव्हां उन में तव्हां ॾेई सघो था पिया, वसियत करे सघो था पिया। बाक़ी ॿियनि जे हक़नि जे मथां तव्हां पंहिंजी वसियत नथा करे सघो। इहो जेको असां चयोसीं त रमज़ान करीम जो हुकुम आहे ॿी हिजरी में न, त हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खां रिवायत आहे, जंहिंजो मफ़हूम आहे, इहो हिन किताब में मौजूदु आहे, मां हिन सिफ़े तां खयो आहे त हिजरत बैदि पहिरियों हुकुम जेको मोमिन मुस्लमान खे आयो, कहिड़ो आयो, क़िबले जी तब्दीली जो। उन खां पोइ जेको ॿियो हुकुम आहे, इहो रमज़ान करीम जा रोज़ा, उन्हनि जो हुकुम आयो आहे। ऐं हबीब बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा, अन्हा, हिते इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु, हो हिते हा छो आहे, उहो हिते जेको मुअनिस आहे उन लाइ हा ईंदो आहे, हिकिड़े ॼणे लाइ। हीअ बि हिकिड़े ॼणे जी ॻाल्हि आहे, ठीकु आहे, ऐं हीअ अन्हा हिकिड़े ॼणे लाइ। उन खां रिवायत आहे जंहिंजो मफ़हूम इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशूरे जो रोज़ो रखंदा। जॾहिं आया मदीने मुनव्वरा न, त उते ॾिठो त यहूदी रोज़ो रखंदा आशूरे जो, माना जेको थींदो आहे आशूरो कंहिंजो थींदो आहे हिन में, इहो ज़िल हज में जेको थींदो आहे, या मुहर्रम जो, सॉरी हा, उन में मुहर्रम जंहिंमें उहो इन करे रखंदा त उन खां पुछियो वियो त उन्हनि चयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम असांखे निजात, अलाह जे तरफ़ां निजात ॾियाराई, माना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे थ्रू जेको असां समुंड पार करे जान छुटी फिरौननि मां, ज़ुल्म मां, उन ते असां हज़रत मूसा अलैहिस्सलाम शुक्राने तौरु अलाह पाक जो रोज़ो रखियो, असां बि रखंदा आहियूं। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असांजो त अञा वधीक हक़ आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेका ॻाल्हि कंदो त असां उहा ॻाल्हि था कयूं। पोइ उन्हनि फरमायो त आशूरे जा रोज़ा रखो। उहो मदीने पाक में अचण सां थियो, पर जॾहिं ॿियो साल में जॾहिं इहो रमज़ान करीम जे रोज़नि जो माना आयो, जेके फ़र्ज़ु थिया रोज़ा, त पोइ उन खां पोइ ॿिया जेके बि रोज़ा आहिनि उहे नफ़ली थी विया। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन किताबनि में आहे त सूमर ऐं ख़म्स जो रोज़ो बि रखंदा आहिनि, उहो रखणु बहितर आहे, सुन्नत आहे, उन ते बि अमल कजे इनशाला। ईसाइन ते पहिरीं 30 रोज़ा फ़र्ज़ु हुया, पर उहो माना वरी कंहिं सबब 40 उन्हनि गॾाए करे 40 रोज़ा करे छॾिया। ऐं उन्हनि जा रोज़ा कीअं हूंदा हुया, फ्रॉम जेको आहे न डार्कनेस टू डार्कनेस, माना ॾींहं जी माना रोशनी जीअं ख़तमु थी, ऊंदाही शुरू थींदी आहे न मग़रिब खां पोइ, ठीकु आहे न, सिजु लही वेंदो आहे त ऊंदाही शुरू थींदी आहे। उन टाइम खां रोज़ा रखंदा, वरी वञी जेसि ताईं सिजु लहे, माना पूरो सांझी खां सांझीअ ताईं रोज़ो हुननि जो हलंदो हुयो। को असांजो त शुरू थींदो आहे सांझी ते ख़तमु कंदा, पर शुरू जेको थींदो आहे उहो अफ़्तारी खां शुरू कोन थींदो आहे, सहरी खां शुरू थींदो आहे, सुबुह खां सांझीअ ताईं। पर हुननि जो हूंदो हो मग़रिब खां मग़रिब,
ऐं इस्लाम जे पहिरें दौर में जॾहिं जेको रोज़नि जो अञा फ़र्ज़ियत न थी त मुस्लमान बि ईअं ई रोज़ा रखंदा हुया मग़रिब खां पोइ। थींदो छा हुयो, अच्छा ॿी ॻाल्हि उहो अञा अॻिते चुपियो, यानी वरी जेके ईसाइन वटि 40 रोज़ा हूंदा हुया, बादशाह बीमार थी पियो त उन छा चयो त जेकॾहिं मूंखे जेकॾहिं ख़ुशि थी वञा मां त मां 7 रोज़ा ॿिया बि रखंदुसि। ख़ुशि जो थी वियो त 7 माना रोज़ा जे बजाए 10 रोज़ा रखियूं। पोइ 10 जो रोज़ा रखियूं त 10 ई ईसाइन पाण ते लाज़िम करे छॾिया। असां हाणे हुननि जा 50 रोज़ा आहिनि उहे। हाणे इहा अञा ख़बर न आहे, थोरो रिसर्च कबी त कहिड़े महीने रखंदा आहिनि, कीअं रखंदा आहिनि, अलाह आलम, पर हुननि जा 50 रोज़ा हुया। ऐं हाणे बि हिंदू बि रोज़ा रखंदा आहिनि, माना रोज़ा अॻियनि उमतनि में बि हुया ऐं ॿिया बि रखनि था पिया, सम्झो। हाणे ॿी ॻाल्हि इहा, जेको हिते लफ़्ज़ आयो आहे न, रोज़ा छाजे लाइ आया? लअल्लकुम तव्हां चओ था ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, तत्तकून। असांजा रोज़ा हूंदा आहिनि बुख ऐं उञ जा। छो जो रोज़े में जेको असां सब्र करणु खपे ऐं अलाह ते तवकल ऐं शुकुर करणु खपे, उहो कुझु माण्हू कंदा आहिनि अलाह मुबारक माना फी हुम, जेकॾहिं हुन कंदा त जेको आहे फी उन्हनि खे जेको मुबारक हुजे, हुन में उन्हनि खे मुबारक हुजे, फी कुम चइजे बि, पर उन खां पर ॻाल्हि चवण जा इहा आहे त मक़सदु आहे त जेकॾहिं उहो न आहे त उन में असांखे कावड़ बि आहे, बेईमानी बि हले थी पई, उहो बि हले थो पियो, हा, टाइम बि गुज़ारिजे थो बेकार में, ॻाल्हियूं ग़लति, ज़बान बि ग़लति इस्तेमालु हले थी पई, त उहो त छड़ी बुख थी वई न, ऐं पोइ उञ थी वई। अलाह खे उहा शइ थोरी खपे थी पई, अलाह खे खपे थी परहेज़गारी। इन पर रमज़ान शरीफ़ ख़तमु थियो न आहे, वरी के जेके चङायूं कंदा आहिनि रमज़ान शरीफ़ खां पोइ वेंदियूं आहिनि, उहे ख़तमु थींदियूं। बहरहाल इंसान आहे, ख़ता थिए थी, अलाह खां माफ़ी घुरणु खपे ऐं अमल जी कोशिशि करणु खपे। छो जो कामयाबी ख़ुशि माण्हू केते थींदो क़यामत जे ॾींहुं, लिसअय्यहा रादिया, सूरह अल गाशिया पढ़ो 88, फरियाद अची थी वञे, सुभान अल्लाह, अल्लाह पाक एॾो करीम आहे। इहो अल चइबो आहे हिनखे हर्फ़ तरजी या वरी हर्फ़ इशफ़ाक़ चइबो आहे हिनखे। ॿिन्ही ॿ मतिलब निकिरंदा आहिनि, उमीद जो ऐं ख़ौफ़ जो। हिन में जेको आहे उमीद जो लफ़्ज़ आहे, असां ईअं बि चई सघूं था कंहिंखे, उमीद आहे तव्हां ख़ैरियत सां हूंदव न, लअल्लकुम बिख़ैरिन, अलाह कंदो उमीद आहे तव्हां सां ख़ैर सां हूंदव। हाणे रोज़नि जे बारे में अय्याम महदूदात, ॻणियल रोज़ा आहिनि, माना दे आर काउंटेड, ठीकु आहे। पोइ 29 हूंदा या 30 हूंदा, छो जो इहो चंड जे हिसाब सां हलंदा आहिनि, हुनजे राइज़ थियण जे या हुनजे साइकिल सां। पोइ जेको हुजे अवां मां बीमार या मुसाफ़िरीअ में, मरीदन ऐं अला सफ़र आहिनि, ॿिनि खे माना कंडीशनल आहे, उनखे रिलैक्सेशन आहे। कहिड़ी रिलैक्सेशन आहे? जेको को मरीद आहे या को मुसाफ़िरी में आहे। मरीद ईअं न आहे त को जेको सिगरेट थो पीए चए थो मां मरीद आहे, मां नथो छॾे सघां, या को ॿियो चवे थो पियो साईं मां पान नथो खावां, को थो चए मां चांहि नथो छॾे सघां, मां यार मरीद आहियां। हा, जेकॾहिं इलाज में उहे अथसि त पोइ त ठहियो, न त मरीद पंहिंजे मर्ज़ी सां न थींदो। हुन रोज़ो लमाइण जे लाइ मरीज़ थियणु नथी थो सघे, अलाह साईं सभु ॼाणे थो, ठीकु आहे। हा, कंहिंजी मजबूरी आहे, कंहिंखे पाणी पीअणो आहे, दवा थी हले, का दवा खाइणी आहे, का इंजेक्शन लॻाइणी आहे, हुन में मजबूरी आहे इंसान जी। पोइ पर अलाह पाक चए थो उहे ॾींहं वरी पूरा करणा आहिनि, यानी उहे जेके बि मरीज़ आहिनि या सफ़र में आहिनि, फ़इद्दतुम मिन अयामिन उखर, उखर माना पोइ ॿिया ॾींहं ॻणे करे, उहे 4 रहिजी विया, 6 रहिजी विया, 2 रहिजी विया, उहे पूरा करणा, ठीकु आहे। ॿियनि ॾींहंनि मां, ऐं जिन खे मिसकिन जे खाधे खाइण जी ताक़त हुजे त उहो फिदियो ॾे, माना एतिरा पैसा आहिनि त फिदियो ॾे कंहिंखे, त आम ॾे, खाराए खाधो कंहिंखे फिदे में मिसकिन खे। पोइ इहो कीअं थींदो, माना मिसकिन जो खाधो, मिसकिन माना ज़रूरतमंद, नीडी, ठीकु आहे न। ईअं न त छड़ो वञी मस्जिद में ॾेई आयो। जेकॾहिं तव्हांजे पाड़े में कोई आहे, सम्झो था पिया, ग़रीब आहे, मिसकिन आहे, भले हिंदू आहे, केर बि आहे, ईअं लिखियलु कोन्हे त ताम मिसकिन मुस्लिम, मोमिन खे ॾिसी खारायो, जंहिंजा अमल चङा हुजनि, निमाज़ पढ़ंदो हुजे त ॾियोसि, न त न ॾियोसि खाईंदो, भले तव्हांजे पाड़े में हुजे, भले काफ़िर आहे, हिंदू आहे, त असुल हुनखे ॾियो ई न। अलाह पाक ॾिसो, क़ुर पाक ईअं तदबुर करणु खपे। फिदतुन ताम मिसकिन, मिसकिन माना ज़रूरतमंद, ज़रूरतमंद केर बि थी सघे थो, ऐं पाड़े वारे जो हक़ु वधीक आहे। ऐं पाड़े में जेकॾहिं पंहिंजो ग़रीब माइट आहे त हुनजो हक़ु अञा वधी वियो। जेकॾहिं को माण्हू कंहिंखे न 2000 रुपया वञी या 2 लख रुपया वञी कंहिंखे ख़ैरात ॾे, ऐं पंहिंजे मिसकिन खे, असां लास्ट टाइम आयतूं 177 में करे चुका आहियूं, पढ़ी चुका आहियूं सूरह बक़रा में 177, वरी ॾिसजे हुनखे, त तव्हां जेकॾहिं के बि वधीक ॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे मिट माइट खे तव्हां उहो ख़ैरु ॾिनो त वधीक अलाह वटि क़बूल आहे।
उनजो माना क़बूल त हो बि थींदो, पर उन अजर वधीक आहे, अलाह पाक खे वधीक पसंदि आहे उहो। उन में ॿ फ़ाइदा आहिनि। छो जेको तव्हां ख़ैरु कढियो, ॿियो तव्हां सिलह रहमी कई, पंहिंजे माइट सां हमदर्दी कई, उनजो ख़्यालु रखियो। फिजियो लाज़िम आहे। हाणे हिकिड़े मिसकिन जो खाधो छा थींदो? ॿ वेला, छो जो रोज़ो माना सहरी अफ़्तारी, सहरी मां अफ़्तारी न, इन करे ॿ वेला। हाणे केतिरो खाधो कंहिंखे ॾिजे, उहो एतिरो ॾिजे जेको माण्हू पाण खाए थो पियो। पोइ हुन में घटि करणु मुनासिबु न आहे। पाण जेकॾहिं अफ़्तारी करे थो पियो त 2 भाॼियूं आहिनि, हिकिड़ो फ्रूट बि आहे, के माना अंगूर बि आहिनि, ॾाढो बि आहिनि। हाणे जेकॾहिं ॿिए खे खाधो ॾिए थो पियो त ॿोड़ भाॼी ॾेई आयो वञी, बसि। ईअं न हुजणु खपे। वधीक ॾियणु बि ज़रूरी न आहे हरूभरू, त तव्हां हुनखे चओ त भई जेतिरो मुनासिबु थी सघे कम अज़ कम ओतिरो त ॾियो जेतिरो पाण खाओ था, बसि कम अज़ कम। ठीकु आहे। पोइ जंहिं वधीक कई चङाई, क़ुर पाक में इहा हिकिड़ी हिकमत आहे। ऐं अलाह पाक जे ॻाल्हियुनि ॿुधाइण जो असलूब, माना द वे ऑफ एक्सप्लेनिंग थिंग्स एंड पुटिंग दिस फॉरवर्ड फॉर पीपल टू अंडरस्टैंड, इहो आहे त अलाह पाक सदाईं इहा ॻाल्हि कई आहे त एनी टाइम जॾहिं नेकी जो ज़िक्र ईंदो, उहो चवंदो जंहिं वधीक कंदो त ॾाढो भलो। ऐं केॾो सुहिणो, माना का पाबंदी न आहे, पाबंदी न आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि फर्ज़ु आहे, 2-3 ॻाल्हियूं 4 फर्ज़ आहिनि, उन्हनि खे वठिणो आहे। उन खां पोइ जेको तव्हां मथे कंदो उहो बि चङाई आहे। फहुव ख़ैरुल लहू, उन में तव्हांजे लाइ भलाई आहे जेको वधीक कंदो। व अन तसूमू ख़ैरुल लकुम, अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां खाधो खाराए सघो था त ठीकु आहे, पर जेकॾहिं तव्हां रोज़ो रखो त अञा बहितर आहे। केॾी सुहिणी मोटिवेशन आहे बहितरीन क़िस्म जी। माना ज़िंद ते बार बि न आहे त मां बीमार आहियां, बि रोज़ो रखणो आहे। माना अलाह पाक महिरबान आहे, राहिमीन आहे, माना महिरबान आहे। यही असां कीअं हिते ॾुख ई न आहे असां लाइ, कॾहिं बि न। अलाह पाक आसानी कई आहे। अॻिते आयत ईंदी बाक़ाइदे, उहा लफ़्ज़, अलाह अकबर, चङाई उहा भली आहे तव्हां लाइ जेकॾहिं रोज़ो रखो त, न आहे त बि तव्हां ख़ैरु ॾेई छॾियो, मानी मिसकिन खे खाराए छॾियो। ऐं इहो छा आहे? इन कुंतुम तअलमून, जेकॾहिं तव्हां ॼाणो था न त रोज़े में केॾो फ़ाइदो आहे, त तव्हां चवंदो त मां कोशिशि करे रोज़ो रखां, जेकॾहिं बीमारी में मजबूरी न आहे त बि मां कमज़ोरी थींदी थोरी, पर मां रोज़ो रखां थो पियो। अलाह, सफ़र में आहे मां बर्दाश्त करे वेंदुसि, अल्हम्दुलिल्लाह, का वॾी ॻाल्हि कोन्हे का, मां रोज़ो रखां थो पियो, त उहो अञा वधीक बहितर आहे। पर पाबंदी न आहे। महीनो रमज़ान जो हिते अची वियो। शहर रमज़ान, रमज़ान जो महीनो उहो आहे जंहिंमें क़ुर लाथो वियो आहे। हिदायत आहे इंसान लाइ। हाणे फ़ीहिल क़ुर, उन में लाथो वियो आहे रमज़ान महीने में। हिदायत लिन्नास, हिदायत लिल मोमिन न आहे, लिल मुस्लिमीन बि न आहे, लिल काफ़िरीन बि न आहे, लिन्नास, हर माण्हू लाइ हिदायत आहे, इंसान ज़ात लाइ हिदायत आहे। व बय्यिनात मिनल हुदा वल फुरक़ान, उन में छा आहिनि? चिटियूं ॻाल्हियूं आहिनि, खुलियल ॻाल्हियूं, वाज़िह शयूं आहिनि हिदायत जूं। मिनल हुदा माना हिदायत, हिदायत जूं चिटियूं। हाणे हिते हीअ त हिदायत ॾिसो था न अलाह पाक जी, इन में को उबाम आहे, को परेशानी आहे? जेकॾहिं नबी करीम जो सुन्नत जेको आहे, जीअं रमज़ान करीम रोज़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रखिया, या जीअं असाबनि सगोरनि रखिया, जीअं बि अहल उहो असांजे साम्हूं आहिनि न मिसाल, त उहो उन्हनि खे उन्हनि फॉलो कयो आहे। असांखे जेकॾहिं क़ुर जी सम्झ न आहे त कम अज़ कम उन्हनि खे ॾिसी फॉलो कयूं, पर क़ुर खे सिखणु खपे पाण। माना हिदायत जूं ॻाल्हियूं चिटियूं आहिनि हिन में, ऐं वल फुरक़ान, ऐं माना कूड़ ऐं सच में फ़र्क़ु करण वारियूं, ट्रूथ एंड लाइज़, उन में डिफ्रेंशिएट कंदो आहे क़ुर पाक। उहो बि हिन में आहे, सभिनी इंसाननि लाइ आहे। पोइ अवामा जेको इहो महीनो ॾिसे, हाणे हिते आयो जेको इहो रमज़ान जो महीनो जंहिंखे मिले, फलियसुम, पोइ उहो रोज़ा रखे। कहिड़ा रोज़ा रखे? जेका असां फ़र्ज़ु कया आहिनि, उहे ॿिए नमतनि ते फ़र्ज़ु हुया, तव्हां ते बि। हिन में जेको तर्जुमो हुयो न, तव्हां ते बि फ़र्ज़ु कया आहिनि, हालांकि बि हिन में कोन्हे लिखियलु, पर तर्जुमो कंहिं ॾाढो सुहिणो कयो आहे इहो तमामु, माशाअल्लाह। त छो जो ॿियनि ते बि हुया न, त तव्हां ते बि फ़र्ज़ु कया विया आहिनि। ॾाढो सुहिणो तर्जुमो आहे इहो। त पोइ छा आहे? रमज़ान करीम मन खे रोज़ो रखणु घुरिजे। केॾो इहो फल या सुम हो, इहो ऑर्डर आहे। जंहिंखे मिले रिलैक्सेशन पंहिंजी जाइ ते आहे, पर अदरवाइज़ जेके रमज़ान शरीफ़ मिले रोज़ो रखे, असांजा माण्हू यार बसि छा कयूं, आहे त हुकुम आहे, पर हाणे छा कजे, बसि तबियत मज़ो नथी ॾे। ईअं तबियत मज़ो नथी ॾे,
या ॿी का ॻाल्हि, हालत इहा आहे त असां जॾहिं रमज़ान करीम ख़तमु थींदो आहे त माना अलाह पना ने ख़ुशि त मां न ॾिठो आहे कंहिंखे बि थींदो हुजे, हर को ॾुख कंदो आहे। इहा वॾी मुहबत जी ॻाल्हि आहे ऐं असां ते अलाह जो करम हुजणु खपे जो असां रमज़ान करीम जी अहमियत खे सम्झूं था पिया। असांजे वालदेन खे अलाह सी जन्नत नसीब करे, जंहिंजा वालदेन ज़िंदा आहिनि अलाह सी उन्हनि खे वॾी हयाती ॾे ऐं सिहत तंदुरुस्ती ॾे, जिन असांखे इहे ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि ऐं असांखे पंहिंजे ॿारनि खे सम्झाइणु खपे। रमज़ान करीम जो इंतज़ारु हुजणु खपे। जॾहिं रमज़ान करीम वञे सम्झो त हिकिड़ी वॾी नेमत वञे थी पई, मोकिलायूं थी वञे, उनजो मोकिलणु ॾाढो ॾुखियो हुजे पंहिंजी हयाती ते। कोशिशि कजे जेतिरो टाइम मिली सघे उनजो फ़ाइदो वठिजे। रमज़ान करीम लाइ त घणियूं ॻाल्हियूं थींदियूं, पर कॾहिं ॿियो ॾिसबो हर हज़रत अन्स बिन मालिक रज़ियल्लाहु ताला जी हदीस मुताबिक़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिंजो मफ़हूम इहो आहे जेको लिखियल आहे त रमज़ान खे रमज़ान छो चयो आहे? रमज़ान खे रमज़ान इन करे चयो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे, उनजा लफ़्ज़ अलाह पाक ई बहितर ॼाणे थो पियो। असां हुनजे मफ़हूम था ॾिसूं त रमज़ान उन करे चयो आहे छो त हू गुनाहनि खे साड़े छॾींदो आहे। रमज़ान खे रमज़ान इन करे वियो आहे छो हुनखे गुनाह खे कीअं साड़ींदो आहे, छो जो इहो रव लफ़्ज़ जेको आहे निकितल आहे रमद मां, रमद चवंदा आहिनि भठी खे। भठी थींदी आहे माना हिकिड़ो जेको आहे न यानी फर्नेस हुजे, जेका उन में जेका वॾा स्टील जी फर्नेस हुजे, स्टील मिल जी, या तव्हां जेको ब्रिक्स ठहंदियूं आहिनि जंहिंमें जेको आहे क्ले मां उन्हनि खे दे आर अर्जी सां जो क्ले पॉट्स थींदा आहिनि न, उन्हनि खे बर्न कबो आहे ओवर 100 डिग्री सेंटीग्रेड, अलाए घणी डिग्री सेंटीग्रेड हुन जा हूंदा आहिनि, उहो उनखे रमद चइबो आहे। माना पोइ उहो शइ खे साड़े छॾींदो आहे बाक़ाइदे। ठीकु आहे न। ये अरबी वारा चवंदा आहिनि रमदा माना सख़्तु गर्मी आहे अॼु, रमदा रमदान उन करे उनखे चयो आहे छो जो उहो छा कंदो आहे, गुनाहनि खे ख़तमु करे छॾींदो आहे, साड़े छॾींदो आहे सफ़ा। अच्छा, हिते जेको आयो वमन कान मरीदन औ अला सफ़रन फ़इद्दतु मिन अयामिन उख़र, जेको आयो न इहो आयो बीमार या सफ़र में। इहो इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, यादि रखणु खपे। ॿ कंडीशन आहिनि, बाक़ी ॿियनि सभिनी ते लाज़िम आहे। पोइ अलाह पाक चए थो जेका ॻाल्हि कई से युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, युरीद माना घुरणु, अलाह घुरे थो अव्हां लाइ छा, बिकुम अव्हां लाइ युस्र थो घुरे, युस्र माना आसानी, वला युरीद ऐं नथो घुरे बिकुम तव्हां लाइ नथो घुरे उसर, उसर माना औखाई, ॾुखियाई अलाह साईं तव्हां लाइ नथो घुरे। जेकॾहिं को इहो सम्झंदो न त रमज़ान जा रोज़ा जेके आहिनि इहे ॻोरा आहिनि, ॾुठा ॾुखिया आहिनि ॾाढा, उनखे पंहिंजी दिलि ते वापसि रुजू करणु खपे, सम्झणु खपे, पंहिंजी दिलि ॾे ॾिसणु खपे त छो ईमान कोन्हे। जो क़ुर पाक में जेकॾहिं अलाह चए थो त सवलाई आहे, त अलाह पाक जा जेके हुकुम बि आहिनि शरीयत में, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नत मुबारकूं आहिनि, उन्हनि ते हलणु आसान आहे। जेकॾहिं कंहिंखे ॾुखियाई थिए थी न, उहो पंहिंजे दीन खे वरी रिवाइव करे त छा थियो आहे, किथे ख़राबी आहे। ऐं वले तुकमिलु इद्दत, तुकमिलुल इद्दत वले तुकब्बिरुल्लाह, ऐं घुरंदो आहे अलाह छा, अवी पूरी कयो ॻणप, रोज़ा जेके रहिजी विया उहे पूरा कयो। ऐं हुन में छा कयो पोइ, ऐं वॾाई बयानु कंदा रहो अलाह जी, अलाह जी वॾाई, अलाह जी तारीफ़ हुजणु खपे। छो जो अव्हां खे हिदायत वारो कयईं न, तॾहिं तव्हां रोज़ा रखो या कुझु बि आहे त अलाह जी शुकुर करणु खपे त अलाह पाक जेके हिदायत ते रखियो आहे, पर अल्लकुम तशकुरून, ऐं मन में शुकुर करियो। अलाह मांखे हिदायत ते रखियो आहे त मन में शुकुर करियो, उहो असांखे शुकुर करणु खपे न। अल्लाहुम्म जअलना मिनहुम, उन्हनि मां अलाह साईं असांखे कर जेके शुकुर करण वारा। लअन शकरतुम त अन मज़ीदन्नकुम, क़ुर पाक जी आयत आई आहे, मुंहिंजे ख़्याल में हुन में आहे 70 नंबर सूरत में, जेको अव्हां शुकुर कंदव अलाह जो त अलाह तव्हांखे वधाए नेमतूं ॾींदो, त हिन असांखे शुकुर करणु खपे इंशा अलाह ताला। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजी पुछा कनि तॾहिं चओ त आउं वेझो आहियां। ही तव्हां घणी क़दुरु ॿुधंदा हूंदव, मां त नंढे हूंदे असां ॿुधंदा हुआसीं, जेकॾहिं असां वालिद साहिब ऐं ॿिया पाण में असां वॾा हूंदा, इहे आयतूं काफ़ी जेके आहिनि, आयतुनि जो टुकड़ो आहे, इहे घणियूं ॻाल्हियूं हलंदियूं हुयूं, माण्हू ईअं ज़िक्र कंदा आहिनि हिननि जो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन जो मतिलबु किन वरी सफ़ा ईअं कढियो आहे त हर ॻाल्हि अलाह खे ई चवणी आहे,
बेशक अलाह खे ई चवणी आहे, पर इंसान खे चवणु कंहिं मदद जे लाइ को गुनाह कोन्हे। छो जो अलाह पाक इन में चयो आहे भई जेकॾहिं ईअं न हुजे त अलाह पाक छो चयो आहे त जेको आहे को सुवाली खे न झिड़कियो आहे क़ुर पाक में, है न। सुवाली खे न झिड़कियो माना सुवाल ॿियो कंहिंखो करे सघिजे थो पियो न। अलाह पाक ईअं कोन्हे चओ त सुवाल जेको करे थो हुनखे चओ त तूं कुफुर थो करे, अलाह खां घुर वञी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में सुवाली ईंदा हुया, सुवाल पूरो थींदो। ये दुनिया जी असबाब आहिनि, दुनिया जा असबाब आहिनि, हिकु हिकु ॿिए जी कोई कंहिंखे ॿिए जी ज़रूरत पए थी पई, पर असल में ॻाल्हि छा आहे त अलाह में यकीन करणु खपे त अलाह सबब पैदा करे थो पियो, जेको कंहिं ॿिए जी मदद करे थो पियो उनखे बि अलाह जी हिदायत थी। अलाह साईं ॿिन्ही लाइ सबब पैदा करे थो पियो, सुवाल लाइ बि ऐं जेको सुवाल कयो वञे उन लाइ बि। हा, पर सभु शयूं जेको जेको तव्हां सुवाल कयो था उन खां सभु सुवाल थोरी कबा, उन खां हिदायत थोरी घुरबी, उन खां पंहिंजी क़िस्मत जी ॻाल्हि थोरी घुरबी, उन खां पंहिंजी ईमान जी चङाई जी ॻाल्हि थोरी घुरबी। इहा त इंसान जे वस जी ॻाल्हि ई कोन्हे का, दुनियावी असबाबनि जी ॻाल्हि थी कजे। कर्ज़ु आहे जेकॾहिं मूंखे पैसनि जो खपे थो त मां दुआ अलाह खे कंदुसि त अलाह साईं मुंहिंजो सबबु पैदा कर, पर वेंदुसि मां कंहिं माण्हू वटि उन खां घुरंदुसि त मूंखे कर्ज़ु खपे या मूंखे हीअ मदद खपे। त अलाह पाक चए थो त जॾहिं तोखां मुंहिंजा अञा सुवाल कनि, हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ ज़िक्र आहे बात उन या हिकिड़ो ॿियो सहाबी सॻोरो आहे, उहो ही आहे मुंहिंजे ख़्याल में हिते अॻिते ईंदो उहो किथे मुंहिंजे ख़्याल में। उन नबी करीम सां सुवाल कयो हो त उनजो जवाबु इहो आयो आयत लथी न थिए त नबी करीम सां जॾहिं तोखां पुछनि मुंहिंजे लाइ त चवे त चओ इहो लिखियलु आहे ब्रैकेट में, पर हिन जो इहो ई थींदो छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां थो पुछियो वञे त जवाबु बि उहो ई ॾींदा न। त चवनि छा त आउं वेझो आहियां, फ़इनी क़रीब, क़रीब आहे, क़रीब सिधी लफ़्ज़ आहे, नियर, आई एम नियरेस्ट, उजीब दावत दाए इज़ा दआन, वेझो आहियां त पोइ छा माना आउं वरनायां थो, आउं जवाबु ॾियां थो सॾु कंहिंजो बि माना दुआ सॾींदड़ जो जब वरनायां थो माना आई एंसर दी प्रेयर वेन जॾहिं मूंखां जॾहिं हू मूंखे सॾे थो, whenever he calls me, whenever he invokes me, I mean then I am attentive to him, I reply। माना जॾहिं माण्हू सॾे थो पियो कॉल करे थो पियो अलाह खे, तॾहिं अलाह उनखे उन वक़्तु ई जवाबु ॾिए थो पियो। ईअं न त मां पोइ सोचींदो आहियां या ॾिसंदो आहियां, न, जॾहिं आउं वरनायां थो हिकदमि। ऐं ॿी ॻाल्हि इहा अलाह सां ईअं न चयो त मां ॿुधां थो पियो, मां हरदमि ॿुधंदो आहियां, मां तव्हांजे वेझो आहियां, मूंखे तव्हांजी दुआ ॿुधण में थी अचे। मां लफ़्ज़नि ते गौर कजे तदबुर क़ुर उजीब, मां जवाबु ॾियां थो पियो। सुवाल माना ॿुधण त हुन में ऑलरेडी अची वियो न। तॾहिं असां निमाज़ में जॾहिं चवंदा आहियूं समय अलाह में चवंदा आहियूं सुभान रबियल अज़ीम, मुंहिंजो रब आहे सघारो अज़ीम। जॾहिं असां टे दफ़ा चई समय अलाह लिमन हमिद चवंदा आहियूं त उन में मतिलबु छा निकिरंदो आहे, समय माना ॿुधी वरितो अलाह, रबना वलक अलहम्द, वरी असां अलाह जी तारीफ़ कंदा आहियूं। तंहिं करे मुंहिंजो हुकुम क़बूल करणु घुरिजनि ऐं मूं ते ईमान आणणु घुरिजनि त मन उहे सुधरनि। त जॾहिं अलाह वरनाए थो पियो, हेॾो अलाह पाक क़रीब आहे इंसान जे, त पोइ अलाह जो हुकुम ई मञणु खपे ऐं अलाह ते ई ईमान आणणु खपे ऐं पोइ उन में ई सुधारो आहे। हिते बि अलाह माना मन यर्शदून, सुधरी वञनि। उजीब पहिरियों आयो आहे, दान पोइ आयो आहे। अलाह पाक चई सघे पियो त तव्हां जॾहिं दुआ घुरंदा त मां क़बूल कंदो आहियां, न, क़बूल कंदो आहियां पहिरियों चयो अथई, जॾहिं तव्हां दुआ घुरंदा आहियो। इहा माना अलाह पाक जी रहमत आहे, मां क़बूल कंदो आहियां जॾहिं तव्हां घुरो। माना इहो हाणे तव्हां ते आहे, दुआ तव्हां कॾहिं था घुरो। कॾहिं त फौरन ई क़बूल थींदी आहे दुआ, पर कॾहिं देरि सां थींदी आहे, जंहिं जी इंसान में भलाई हुजे उअं ई थींदो आहे। छो जो अलाह राहिमीन आहे न। थींदो छा आहे त इंसान खे पंहिंजे बुरे भले जी ज़ाहिरी तौरु का ख़बर पए, पर हक़ीक़त में के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो अलाह सां हिकु माण्हू उहो घुरंदा पर हुन जी भलाई न हूंदी आहे। जीअं क़ुर पाक जी आयत आहे न, हीअ 15 सूरत में 11 नंबर आयत अल इसरा में, त वयद उल इंसान बिशर दुआ हू, पंहिंजे लाइ इंसान दुआ ईअं घुरंदो आहे जेका नाख़ैरी जी माना बिल ख़ैर, जीअं ख़ैर जी घुरंदो आहे, पर छा आहे वकान अल इंसान अजूला, इंसान तकड़ कंदो आहे, जल्दबाज़ आहे।
माना हुन में ख़बर हुनखे न पवंदी आहे पंहिंजे ख़राबी जी दुआ बि ईअं घणंदो आहे ॼण पंहिंजी भलाई जी दुआ घणंदो हुजे। पोइ इन करे अलाह पाक उनखे या त वरी दुनिया में का ॿी बहितर ॾे शइ छॾींदो आहे त या वरी उनखे दुआ खे आख़िरत जे फ़ाइदे लाइ अञा रखी छॾींदो आहे। मतिलबु त दुआ का ज़ाया न थींदी आहे, इन करे दुआ खे छॾणु न खपे ऐं अलाह मां उमेद लाइणु न खपे त मूंखे त साल थियो आहे दुआ घुरंदे, अलाए कॾहिं क़बूल थींदी, अलाए छो, बसि पोइ मायूस थी वञे माण्हू। न, दुआ घुरंदा रहो, उन में ई कामयाबी आहे। का न का शइ ज़रूरु मिलंदी, बहितरी थींदी, को न अलाह साईं पंहिंजे महिरबानी सां अञा बहितर ॾींदो का शइ। हलाल कयो आहे तव्हां लाइ रोज़े वारी राति में पंहिंजनि ज़ालनि सां मिलणु सुबत करणु। माना हिन में इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके शादीशुदा आहिनि उन्हनि जो जेको रिलेशनशिप आहे हस्बैंड एंड वाइफ जो, अलाह पाक उनखे हलाल कयो आहे, उहे इजाज़त आहे। छो जो ज़ाल मुड़ुस अलाह पाक चयो आहे त हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन, माना उहे औरतुनि जी आवाज़ जो लिबास आहिनि त वरी मर्द वारा उन्हनि जो लिबास आहिनि। लिबास छा थींदो आहे? ड्रेस आहे, ड्रेस ढकींदी आहे। इन करे क़ुर पाक में बहितरीन क़िस्म जो लफ़्ज़ आयो आहे त उहो तव्हां जी जेको आहे ढकु आहे। हक़ीक़त में मर्द ऐं औरत हिक ॿिए जो ढकनि, ऐं औरत ऐं मर्द खे पंहिंजियूं ॻाल्हियूं ॿियनि सां बि न करणु खपनि, ज़ाती ॻाल्हियूं, ठीकु, छो जो उनखे ढकु हुजणु खपे। हिन में उन खां अलावा इहा ॻाल्हि आहे त अलाह पाक या तो अलिम अलाह, अलाह पाक ॼाणे चुको त अमीं पाण सां ख़यानत कंदा आहियो, माना जेका शइ न करणी हुजे उहा थी वञे, ख़यानत कंदा आहियो। माना अमानत में ख़यानत, माना हिकिड़ी शइ जेका ऑर्डर थियल आहे, हुकुम थियल आहे, उनजे बजाए का माण्हू ॿी का ॻाल्हि करे, अलाह पाक हुनखे तख़्तानुन माना ख़यानत जो लफ़्ज़ ॾिनो आहे। पोइ अलाह छा कयो? फताब अलैकुम, फताब अलैकुम आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में पढ़ी आयासीं, फताब अलैकुम, ऐं ॿियंद बि ईंदो इहो फताब अलैकुम, माना माफ़ कयई तव्हांखे, न माना ॿाज सां मोटियो, अलाह पाक ॿाज सां मोटियो अव्हां ते, अफ़ा अनकुम, ऐं माफ़ कयई मांखे। कहिड़ी ॻाल्हि? ख़यानत कहिड़ी थियो इहो पए त पहिरीं रोज़ा जी ॿुधायोसीं त ईअं हूंदा त राति खां राति ताईं उहो ईअं हूंदो त जॾहिं तव्हां इशा जी या असांजी सम्झो निमाज़ पढ़ी पोइ माण्हू वञी घर वेठो या किथे बि वेठो आहे त अञा ताईं खाई पी सघे थो पियो, मुड़ुस ज़ाल पंहिंजे रिलेशन करे सघनि था पिया, पर जेकॾहिं सुम्ही पियो त सुम्ही पियो त हुनजो रोज़ो शुरू थी वियो। सहरी जो न हूंदो अॻे त सहरी ताईं उथी खाओ, न, हुनजो रोज़ो शुरू थी वियो। पोइ वञी सुबुह जी निमाज़ पढ़े, ॿिए पहरी जी पढ़े, जेसि ताईं वञी रोज़ो खुले। त थियो छा त कुझु असाबनि सॻोरनि खां में कोताही थी वई, निंड अची वई, पोइ जॾहिं राति जो ई जागत थी त पोइ जेकॾहिं पंहिंजी घरवारी सां जेकॾहिं रिलेशनशिप थियो का बि ॻाल्हि, त पोइ उन्हनि में उहा त माना हुननि जो रोज़ो भॼी पियो, त मां ख़यानत थी वई आहे। त उन ते जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़िक्र कयो वियो त उन ते इहा आयत लथी, माना सहरी ख़तमु थियण ताईं पोइ इजाज़त मिली त तव्हांखे इहा इजाज़त आहे त तव्हां खाओ पीओ, घरवारी वञी सघो था पिया सहरी ताईं। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका अहम आहे उहा इहा आहे त जेकॾहिं सहरी खां पोइ फ़र्ज़ निमाज़ जो टाइम थियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे गुस्ल करणु खपे, पर जेसि ताईं जेकॾहिं रोज़े जी ॻाल्हि आहे त हालत जनाबत में रोज़ो रखी सघिजे थो पियो, इब्न कसीर मां वरितल आहे। उन खां अलावा जेके जिन औरतुनि खे पीरियड्स थींदा आहिनि उहे जेकॾहिं उन खां पीरियड्स खां पोइ उनखे बाथ करिणो पवंदो आहे, न गुस्ल करिणो पवंदो, पर जेकॾहिं उहो न कयो आहे तॾहिं बि रोज़ो रखी सघिजे थो पियो। पोइ कम अज़ कम जॾहिं फ़र्द निमाज़ जो टाइम अचे सुबुह जो फजर जी, एटलीस्ट उन खां पहिरीं माण्हू भले रोज़ो रखी चुको हुजे, निमाज़ खां पहिरीं बाथ करे, छो जो गुस्ल खां सवाइ पाकाई न थींदी, निमाज़ लाइ पाकाई ज़रूरी आहे। उन खां पोइ हलूं था पिया त पोइ हाणे अलाह पाक कंटिन्यू आहिनि आयात में, पोइ हाणे सुबुह त करियो साणनि, इहा शरीयत जी ॻाल्हि आहे, इन करे असांखे हर्ज न हुजणु खपे ॻाल्हि करण में, छो जो क़ुर पाक जी आयत आहे। पोइ हाणे सुबुह त करियो साणनि, भले हुन सां रिलेशन करे सघो था पिया पंहिंजी वाइफ सां, हस्बैंड, ऐं तलब करियो जेकी लिखियो आहे अलाह अवां लाइ, यानी औलाद, औलाद घुरो अलाह पाक खां, नेक औलाद, ऐं एसी ताईं खाओ पीओ। हाणे हिते अचे थो पियो, ॾिसो हीअ कहिड़ी सहूलियत मिली वई, कहिड़ी अलाह साईं छा थो करे, आसानी थो करे, ॾुखियाई नथो अचे चवां लाइ। जेकॾहिं ग़लती थिया त उहा बि माफ़ करे छॾियईं, बल्कि आसानी वधीक करे छॾियईं, कहिड़ी? एसी ताईं खाओ ऐं पीओ जेसि ताईं तव्हां लाइ पधिरो थिए कारे धागे खां ब्लैक थ्रेड खां वाइट थ्रेड, ॿई जेकॾहिं डिफरेंस तव्हांखे नज़र अची वञे सुबुह जो सवेर, त तव्हां सम्झो त नाइट इज़ गॉन, ऐं उते रोज़ो ख़तमु करणो आहे।
माना मक़सदु खाधो पीतो ख़तमु करिणो आहे, हाणे माना रोज़ो शुरू थियो, बल्कि शुरू करिणो आहे ईअं चइजे। ऐं हिनखे चइबो आहे डॉन, बाख पुटी, जॾहिं बिल्कुलु अर्ली थींदी आहे न, मॉर्निंग, मॉर्निंग न अर्ली मॉर्निंग, जंहिंमें असांजा घणा माण्हू पाकिस्तान में घणे क़दुरु त सुम्हिया पिया हूंदा आहिनि, राति देरि ताईं जॻंदासीं, सुबुह जो निमाज़ वई, ऐं किरोड़े माण्हू आहिनि जेके ईअं था कनि, किरोड़े माण्हू, सभु मुस्लमान आहिनि। अस्तग़फुरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व तूबु इलैह। पोइ रोज़ो पूरो कयो राति तोणी, पोइ हाणे जॾहिं इहो रोज़ो थी वियो, सहरी थी वई, त हाणे सांझी ताईं जेसिताईं वरी ऊंदहि ते, त सांझी जो वरी असांखे अफ़्तारी करणी आहे, सिंपल, मग़रिब ताईं, माना छो जेको राति मग़रिब खां शुरू थींदी आहे। ऐं न करियो सोबत जेका अलाह पाक इजाज़त ॾिनी आहे, माना टू मीट विद वाइफ्स, उहा तॾहिं न आहे करणी। हुन में कंडीशन कहिड़ी आहे, इफ यू आर इन एतिकाफ़, जेकॾहिं तव्हां एतिकाफ़ में आहियो, मोतिकफ़ आहियो मस्जिदनि में, त पोइ इहा शइ पाबंदी आहे, छो जो मस्जिद में वञी घर न आहे वञिणो, ठीकु। ऐं इहे अलाह जूं हदूं आहिनि, माना तिल्क हुदूदुल्लाह फला तक़रबूहा, उन्हनि जे वेझो न वञो। अलाह पाक आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं हुनजो चयो हाज़े शजरत, हा चई न, वला तक़रबा, न वञो ॿई तव्हां इन जे वेझो, हाज़े शजर, इन वण जे वेझो न वञो। ईअं न चई त न खाओ, हिते बि ईअं न आहे त तव्हां इहो न कयो, सिधो लफ़्ज़ न आहे, वला तक़रबू, माना उनजे वेझो, माना इहा सोचियो बि न, इहा कोशिशि ई न कयो, हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो बिल्कुलु ई, न त गुनाह थी वेंदो। तक़रबू इहो आहे, माना ग़लती थी वेंदी, न त काई न काई। अलाह जो हुदू वदू आहिनि, उन खां परे रहणु खपे। ॾिसो न, हाणे हिकिड़ो किनारो आहे दरिया जो, समुंड जो, उन खां थोरो परे रहणो आहे न। सुभाणे को पेर तिरकी विया, थोरो त अॻिते वेंदो त सिधो माण्हू समुंड में, सिधो नहर में, पूल में, जेकॾहिं स्विमिंग पूल आहे, उन किनारे ते बीहंदो, थोरी घणी का ग़लती थी त सिधो माण्हू, उन को चइबो आहे उनखे परे थी बीहे। असां नंढे हूंदा हुआसीं, रेल जो जेको ट्रेन जो प्लेटफॉर्म हूंदो आहे, हुन ट्रेन ईंदी त असांखे चवंदा त परे थियो, इन खां परे थी बीहो। असां थोरो परे हूंदा हुआसीं, चवंदा न अञा थोरो परे थी बीहो, छो जो का बि ग़लती थी त थी सघे थो पेर माना ट्रिप ओवर थी वञे, तव्हां किरी पओ हुन में, पोइ त नुक़सान थी वञे न। इन करे उन लाइन खां परे रहो, जेका लाइन आहे न, हद निकितल आहे, उन लाइन खां थोरो परे रहो, उनजे वेझो बि न वञो। छाजे करे त तव्हांजे ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, हुन खां डिॼो अलाह पाक। वला तअकुलू, ही जेका असां चऊं पिया, वला तअकुलू, ऐं न खाओ, कंहिंखे चयो आहे, वला तअकुलू, मुस्लिमो, मुमिनो, काफ़िरो, वला तअकुलू, सभिनी लाइ, वला त न खाओ। ऐं हिनखे मां ईअं चवंदुसि, चओ त अमवालकुम, तव्हीं पंहिंजा माल, बैनकुम, पाण में, बिल बातिल, नाक सां, विद इनजस्टिस, तव्हां कंहिंजो माल न खाओ, अमानत हुजे न ख़यानत कयो, कंहिंजी मिल्कियत आहे, कंहिंजो तव्हांखे कर्ज़ु मिलियल आहे, उहो तव्हां माना जेकॾहिं हिकिड़ो 10,000 कर्ज़ु आहे त तव्हां हुनखे 9,000 वापसि कयो, न कयो, पूरो करिणो। बेईमानी करे का शइ खाइणी न आहे, तअकुलू, ठीकु। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा, इनखे मां सिंधी में असां चवंदा आहियूं हड़प करणु। हड़प करणु माना जाम माल बिना कंहिं सोचे सम्झे, बिना कंहिं रहम जे, कंहिं ॿिए जो माल नाहक खाइणु। असांजा सरदार सगोरा सभु के सरकारी ज़मीननि ते कब्ज़ो कई वेठा आहिनि, उहे सम्झंदा त सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करणु जाइज़ आहे, इहो परायो माल हड़प था कयो। जेके ॿुधनि उहे सम्झनि, जिन ॾे का अमानत आहे वापसि कनि, जंहिं कर्ज़ु वरितो आहे पूरो वापसि कयो, टाइम ते नथा करे सघो, ॿिए खां मोहलत घुरो। उन खां पोइ ॿियूं घणियूं ॻाल्हियूं अची थियूं वञनि पराए माल खाइण में। तव्हांजी वसियत आहे कंहिंजी, तव्हांजे हथ में आहे, तव्हांखे कंहिंखे माल ॾियणो आहे, उन में कुझु गसब करे वञो। माण्हू मस्जिद जे लाइ चंदो करे उन मां खणी था वञनि, इहो कंहिंजो माल थो हड़प कयो, हड़प कनि था माल, इहे मस्जिद जा चंदा। ऐं न खाओ तव्हीं पंहिंजा माल पाण में नाहक। हाणे अलाह पाक जेका ॿी जेका हिते आयत सां गॾु ही लफ़्ज़ आया आहिनि न, इहो इंसान खे न तमामु सम्झणु खपे, प्लीज़ पे अटेंशन, ॿुधणु खपनि त अलाह पाक छा थो चवे। न खाओ त ठीकु थी वियो, अॻिते अलाह पाक चए थो, ऐं न उन माल खे हाकिमनि ॾांहुं हिन लाइ पहुचायो त जीअं तव्हां रिश्वत ॾियो, ऐं माण्हुनि जे माल मां पोइ कुझु तव्हां भाङूं खयो ॾोह सां। इन हूंदे बि अलाह पाक ही जेके लफ़्ज़ गॾिया आहिनि न, इनखे सम्झण खां पोइ माण्हू खे ख़ौफ़ रखणु खपे ख़ुदा जो। व अंतुम तअलमून, हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे भई कर्ज़ु हुयो 50,000, मूंखे विसरी वियो, उन माण्हू खे बि विसरी वियो जंहिं मूंखे कर्ज़ु ॾिनो,
हाणे अदा तूं 4,000 यार 50 6 अदा तूं बसि 4 ॾेई छॾ, मां ख़ैरु आहे, मां सम्झां थो त 50 6 पर तूं उहो राज़ी में ॻाल्हि थी, मूंखे ख़बर न आहे, उहो बि सही आहे, मूंखे ख़बर न आहे छॾ ॾींदमि बि ठीक आहे, 5 बि 4 बि, पर ॻाल्हि इहा आहे हिकिड़ी मिल्कियत आहे, उहा ख़बर आहे त हिक खे ॿिए जी आहे, पोइ उन में जेकॾहिं क़ानूनी तव्हां सम्झो था त भई उहा मिले नथी पई, त पोइ उनखे कोर्ट में फ़ैसिलो कराए जजनि कूड़नि बेईमाननि खां पैसा ॾेई तव्हां पंहिंजे हक़ में फ़ैसिलो करायो, त उते अलाह पाक चए थो पियो तव्हां जॾहिं ॼाणींदा हुजो त ईअं न कयो, रिश्वत त ॾेई माण्हुनि खे पंहिंजे हक़ में फ़ैसिलो न करायो। हिन में हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त किस्सो हिते आयो आहे, जो किताबनि में आयल आहे। दरबार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रबिया बिन अबदान हज़रमी, इहो हिकिड़ो शख़्स हुयो, हिकु ज़मीन जे टुकड़े लाइ अमरो बिल अल कैस ते दावा कई त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे, माना हीअ हज़रमी चयो त मुंहिंजी आहे, अमरो अल कैस जी नाहे, माना हुन इहा क्लेम कयो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रमी खे इरशाद फरमायो, हाणे अलाह पाक जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ़्ज़ रसूल वसल्लम बहितर ॼाणे, अलाह ई बहितर ॼाणे थो पियो, असां हुनजो मफ़हूम इहो आहे चवण जो, ॻाल्हि खे सम्झण लाइ, त उन खां पुछियो वियो त तो वटि को शाहिद आहे त इहा तुंहिंजी ज़मीन आहे जेको तूं चएं थो मुंहिंजी आहे, या रसूल वसल्लम मूंखे शाहिद त कोई कोन्हे, पोइ पाण फरमायूं त जेकॾहिं शाहिद कोन्हे त पोइ फ़ैसिलो ईअं थींदो त हीउ जेको अमरो अल कैस आहे इहो कसम खणे त ठीकु आहे, इहा हुनजी त तुंहिंजी न आहे, मुंहिंजी आहे, कसम खणे त इहा मुंहिंजी आहे, उमिरो अल कैस कसम लाइ तयारु थियो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे इरशाद फरमायो, इहा ॻाल्हि ॿुधण जी आहे, सम्झण जी आहे, अगरि कूड़ो कसम करे खणंदे माना माना अगरि कूड़ो कसम खणंदे त जीअं हिन जो माल ज़ुल्म सां खाए या फॿाए, जो तूं ॼाणे थो हुनजे बावजूदि त कसम खणी तूं कानूनी फ़ैसिलो कराए हिन जो माल हड़प करण थो चाहे, त पोइ हुनजो नुक़सानु कहिड़ो थींदो, क़यामत ॾींहुं अलाह सां नाराज़गी जी हालत में मिलंदे। हाणे इहे लफ़्ज़ इन करे वॾा अहम आहिनि सिखणु सम्झण जे लाइ, त उते अज़ाब जो ज़िक्र न आयो, ॿिए अज़ाबुन अलीम अचे हा, अज़ाबुन अज़ीम अचे हा, जेकर ईअं कंदे त ईअं थींदो, तुंहिंजो माल तबाह थी वेंदो, तुंहिंजो ख़ैरु क़बूल न पवंदो, घणी ॻाल्हियूं थी सघनि पियूं क़ुर पाक में। अलाह पाक जेतिरी जेतिरी अहमियत जंहिं शइ जी आहे उनजे हिसाब सां उनजो नुक़सान जो उनजो नतीजो जेको ॿुधायो आहे, हाणे हीउ जेको नतीजो कहिड़ो आहे, क़यामत जे ॾींहुं अलाह सां मिलंदे त अलाह तोसां नाराज़ हूंदो, इन में छा न अची वियो, क्लियर कट, माना इहा तय थी वई। अलाह हूअं त कंहिंजी अमल जी ख़बर कोन्हे न, भई मां जेके अमल कया आहिनि चङा, असां जेके सभु कयूं था पिया चङा सुठा ख़राब सभु हली वेंदा, अलाह साईं जेकॾहिं माफ़ी ॾींदो पंहिंजो हुन उमेद में हलंदासीं, पर असांखे इहा ईअं त न, इहो त न आहे त अलाह नाराज़गी सां मिलंदो, हिकिड़ी शइ तय थी वई, माना जेको इहे माल फॿाए थो पियो उहो सम्झी छॾे त अलाह उन सां मिलंदो त अलाह पाक उन सां नाराज़ हूंदो। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि वतूबु इलैह, मुंहिंजा मौला पाक ला जअलना मिनहुम, असांखे उन्हनि मंझो न कजांइ, असां ते जेके कंहिंजा हक़ आहिनि या अलाह साईं असांजी ज़ुबान सां चऊं था पिया, पर असांजे मुंहिंजा मौला क़ल्ब में इहो ॾे त असां हिन क़ुर जी हिन आयत ते अमल कयूं ऐं ॿियनि खे बि ॿुधायूं, ईअं न त जेको बि हुजे असांजे अज़ीज़नि क़रीबनि में उनखे बि जेकॾहिं, ऐं मां हिते हक़ीक़त में क्रेडिट ॾींदुसि, हिकिड़ो असांजो ज़ाती मामिलो थियो, असांजी फैमिली में हिकिड़ो मामिलो आयो जंहिंमें इहा ॻाल्हि हुई, ऐं ख़ुदा जो शुक्र आहे इहो त उन जा वेझा माण्हू मुंहिंजे फैमिली में, मूंखे पाण ज़ाती तौरु ख़बर आहे इहा, त उन जा वेझा माण्हू जेके हक़ीक़त में ईअं हुजे हा त जेकॾहिं सम्झो माखो को पुछे त मां पंहिंजे भाउ लाइ पासो वठां त यार भला हिनखे मिले, त वल्लाही उन्हनि उन पंहिंजे भाउ जो पासो न वरितो। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र करणु खपे इहो, उन्हनि चयो त न हक़ु इहो न आहे, हक़ु ॿिए जो आहे, इहो इहो ईमान अलाह साईं असांखे ॾे। हाणे हिन आयत में समरी इहा आहे त रोज़ा फ़र्ज़ थिया 2 हिजरी में, चवंदा आहियूं असां रमदान, अरबी में आहे रमदान, रोज़नि जी अहमियत खे सम्झणु खपे, ऐं फ़क़ति बुख ऐं उञ मक़सदु न हुजे, ऐं रोज़े जी मोहबत हुजे। रमज़ान करीम अचे त बहार थी वञे, दिलि तयारी हुजे, ख़रीदारियूं घटि थी वञनि, अमल जी वधीक ॻाल्हि थी वञे,
परायो माल नाहक न खाइजे, न रिश्वतूं ॾेई पंहिंजे हक़ में फ़ैसिला वठिजनि। जेके वकील जज या शाहिद हक़ ॼाणींदे बेईमानी जा फ़ैसिला कंदा आहिनि, उन्हनि खे अलाह ॾाढो जवाबदार थियणो पवंदो। ख़ुदा जो ख़ौफ़ करणु खपे। लाइफ केतिरी आहे, अलाह अकबर, तौबा नऊज़ बिल्लाह मिन। छा बंगला, छा कारियूं, छा ख़ुशियूं, छा घुमण फिरण, केतिरा कम ईंदा। 199 खां 96 ते हलूं था पिया। हिन में चंड जी ॻाल्हि आई आहे, हज जी ॻाल्हि आई आहे, किताल जहाद जी ॻाल्हि आई आहे। हिकु हिकु आइटम साईं कलाकनि जा कलाक जो आहे। कोशिशि कयूं था अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिए त टाइम ते पूरो कयूं। हज फर्ज़ थियो 9 हिजरी में। अलाह पाक चए थो, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि था त तूं नवनि चंडनि बाबति ॿुधाए। न अहिल 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 नवां चंड माना जीअं चंड निकिरंदो आहे न, अपीयर्स ऑन द फर्स्ट टाइम। चओ त उहे मुक़ररु थियल आहिनि माण्हुनि लाइ हज लाइ, यानी इहे टाइम मतिलबु ॿुधाईंदा आहिनि। हलाल हलाल चइबो आहे हिन हज जेको चंड खे जेको न्यू मून हुजे, असां चवंदा आहियूं नओं चंड न्यू मून, उन अरबी में चइबो आहे हलाल। उन जो आहे प्लूरल अहिल, है न, चंडनि में जेको चेंज थींदो पियो आहे उनखे माना। ऐं जॾहिं हीउ फुल मून हूंदो आहे असां हुनखे चवंदा आहियूं पूरो चंड, उनखे बदर चवंदा आहिनि अरबी वारा। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत सालिबिया बिन गनम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे सुवाल जे जवाब में आयत लथी। उन्हनि पुछियो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चंड जो इहो हाल कहिड़ो आहे? माना ईअं एतिराज़ जो न, पर हुन में हिकमत सम्झण लाइ त कॾहिं सन्नु आहे, कॾहिं वॾो थींदो थो वञे, वरी पूरो थी वरी वापसि थो मोटे, है न। त उन ते इहा आयत लथी। त इन में निशानियूं आहिनि अलाह पाक जे लाइ। तव्हां वक़्तु मुक़ररु कयो था। अॻे असांखे यादि आहे नंढे हूंदा हुआसीं त चंड जी 4 तारीख़, चंड जी 15, चंड जी 16 तारीख़ ताईं निकाह थींदो, चंड जी 12 तारीख़ अक़ीक़ो आहे कंहिंजो, ईअं हलंदो। हाणे त कैलेंडर अची विया ॿी ॻाल्हियूं आहिनि, पर बहरहाल हज जो बि ईअं ई आहे न। छो जो ऐं ॿियो महीना कीअं था बदिलजनि, चंड जे हिसाब सां बदिलजनि था न इस्लामी महीना। ॾिसो सर्किल कीअं थो थिए, माना ही एंटी क्लॉक वाइज़ पूरी काइनात में जेको न्यूक्लियस जे चौधारी इलेक्ट्रॉन्स फिरनि था पिया, उहे एंटी क्लॉक वाइज़ जो कंसेप्ट हलनि था पिया। 1400 साल अॻे एतका जेको हज जो तवाफ़ शुरू कयो वियो उहो एंटी क्लॉक वाइज़। हज़रत बीबी हाजरा जे उन में सुनत में असां जेको रमी कंदा, न रमी न ही कंदा आहियूं, सही कंदा आहियूं, इहा एंटी क्लॉक वाइज़ थींदी आहे। कमाल। बाक़ी जेकॾहिं जेके चंड जे जेके न मूवमेंट खे ऐं उन जे कंहिं ॾींहं खे या कंहिं शेप खे, फॉर एग्ज़ाम्पल तारीख़ खे, या उन जेकॾहिं को वहम करे चवनि त हिन में हीअ आहे, हिन में हे नुक़सानु थींदो, हिन में हीअं कबो, चंड ग्रहण जी ॻाल्हि नथा कयूं, जेको हुन में थींदो आहे हुनखे न ॾिसजे। बाक़ी अदरवाइज़ इन में इहे यकीन न रखणु त हिन तारीख़ ते कंदो त हे नुक़सानु थींदुसि, इहा अलाह जे चंड जे जेको आहे न उन में कोई नुक़सानु कोन्हे को, उन ते न वञे, वहम ग़लति आहिनि इहे। ऐं नाहे चङाई लैसल बिर, असां लैसल बिर काफ़ी दफ़ा असां ते पढ़ी चुका आहियूं, लैसल बिर। ऐं नाहे चङाई इन में त एहराम जी हालत में संदन घरनि में पुठियनि पासनि खां अचो, इन में चङाई कोन्हे का। इहो छा थींदो हुयो, इहो अॻिते ईंदो हुयो। पर असल चङाई अलाह पाक ॿुधाए पियो, वलाकिनल बिर, असल चङाई छा आहे, मन तक़ा, जेको अलाह का ख़ौफ़ रखे हम अमल में, इहा असल चङाई आहे। अलाह जो ख़ौफ़ रखंदो त कम बहितर पाण ई थींदा। पोइ हिन ज़बान में न उहे लफ़्ज़ न निकिरंदा ॿिए जे लाइ ख़राब। जेके अलाह जो ख़ौफ़ हूंदो न, उहो को बेईमानी पोइ न कंदो, कंहिंजो माल न फॿाईंदो, कंहिंजा हक़ न खणंदो। असां वटि ज़ालनि जे हक़ जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त असांजे सोसाइटी में ज़ालनि ते हथ था खणनि, मारीनि था पिया हुनखे। ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे न, मन तक़ा, चङाई कंहिंमें आहे, अलाह जो ख़ौफ़ रखण में आहे। ऐं घरनि में अचो दरनि खां, बाब जेके अबू बाबा हुया, दरनि खां अचो, घरनि में किथां अचो, दरनि खां अचो। चङाई न अचो तव्हां घरनि में पुठियनि पासनि खां अचो। ऐं पोइ छा, वतकुल्लाह, अलाह खां टिजो। केॾी ॻाल्हि बार 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 कहिड़ी आई आहे, वतकुल्लाह इत्तकुल्लाह लअल्लकुम मुत्तकून, इहदिना सिरातल मुस्तकीम, हुदल लिल मुत्तकीन, तक़वा 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 तक़वा, ख़ुदा जो ख़ौफ़, ख़ुदा जो ख़ौफ़। सभु शइ जी रूट छा आहे, हर शइ जो, ईमान जो, ख़ुदा जो ख़ौफ़। तॾहिं त क़ुर हिदायत ॾींदो, अलाह खां ॾिजो त मन अवी छुटो। असां वटि जेकॾहिं कचहरी में बसि साईं ख़ुदा रहमीन असांखे भव ॾिना अथऊं, असांखे भव ॾिना अथऊं, अज़ाबुन अलीम, अज़ाबुन अज़ीम।
गैरुल मग़दूब न आयो आहे छा क़ुर पाक में? राहिमीन बि आहे। अलाह पाक जी शुरूआत जेकॾहिं क़ुर पाक जी थी थी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम, रहमान रहीम मग़ज़ूब ग़ज़ब जी ॻाल्हि खां पहिरीं आयो आहे। पर छा भला क़ुर जी उन आयतुनि खे छॾे ॾिजे जंहिंमें ग़ज़ब जी ॻाल्हि आहे? क़ुर पाक सॼो पढ़णो आहे न। जे मुलनि डिॼारियो आहे बाबा, मुला कुता में पढ़नि, हा उन्हनि जो डिॼारण जो डिफरेंट ॻाल्हि आहे, उनखे चऊं था बिल्कुलु मुला जो मैसेज सही न आहे, पर क़ुर जो मैसेज त सही आहे न। उनखे त कम अज़ कम ॾिसो, मुला जो मैसेज सही न आहे त पोइ तव्हां मुला जे मैसेज ते भाड़ियो छो था? तव्हां पाण पढ़ो न। केतिरो पाण क़ुर सम्झूं था पिया, केतिरो पाण टाइम ॾियूं था क़ुर पाक खे। हक़ीक़त इहा आहे वी शुड गिव क़ुर द प्राइम टाइम। त पर असां क़ुर खे ॾींदा आहियूं स्पेयर टाइम। स्पेयर टाइम हूंदो त ॾींदासीं क़ुर सिखंदासीं, न त प्राइम टाइम न ॾियो, पहिरीं ॿिया कम पोइ क़ुर। अलाह से असांखे हिदायत ॾे, जेके ॾियनि था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। विड़ो अलाह जी वाट में कातिलो, विड़ो माना छा? कमाल आहे हिन क़ुर जे खे जल्दी कीअं सम्झ में नथो अचे, कीअं ख़तमु कजे हिन ॻाल्हि खे सम्झाणी खे। त कातिलू फी सबीलिल्लाह, विड़ो वाट इनखे माण्हुनि ग़लति कयो आहे। साईं अलाह पाक में, अलाह पाक लिखियो आहे त क़ुर क़तल कयो अलाह जे वाट में। अॻिते त पढ़ो अल्लज़ीन, उन्हनि सां, उन्हनि खे युकातिलूनकुम, जेके विढ़नि था तव्हां सां। पहिरीं युकातिलूनकुम न आयो आहे, माना कातिलू क़तल कयो, उन्हनि खे हुकुम त आयो आहे, पर छाजे करे आयो आहे इहो त ॾिसो, जेके विढ़नि तव्हां सां। पर वरी अञा अॻिते आयो भला त ददू, हद खां न लॻो। कंहिं तव्हांखे हिकिड़े माण्हू जो क़तल कयो, हुनजो इंसाफ़ में इहो बीठो त भई हुनखे हिकिड़े माण्हू खे क़तल कजे, किसास आहे न। न अॻे अरबनि वारे जहालत जे दौर में हिकिड़े माण्हू मारियो त हुनजा 10 मारे अच, इहो बदिलो आहे? अलाह त तदू इहा हद खां लंघण आहे, अलाह खे पसंदि न आहे। असां वटि हिते माण्हू भुंग वठी जेका माण्हुनि खे क़तल था कनि, हिन जा हेतिरा पैसा पुॼाइनि त हिन क़तल कंदासीं। कयो, ॾियो अज़ाब माण्हुनि खे, मिसकिन माण्हुनि खे कयो, धाड़ा हणो, घरनि में फुरूं कयो। पोइ अलाह वटि न आहे वञणो न, माना ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे त न आहे, कयो न कयो, पर अॻिते यादि रखो त अलाह वटि हलणो आहे। कोई कमु न ईंदो हुते पोइ कीअं पंहिंजी माण्हू जान छॾाईंदो जॾहिं हिकिड़ो माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु दांह करे बीह रहे, या असांजे ख़िलाफ़ु दांह करे बीह रहे। अलाह से असांखे महफ़ूज़ रख मुंहिंजा मौला पाक इन्हनि बेईमाननि पुरेशान ज़ुल्मनि खां, ऐं ज़ुल्म खां ऐं ज़ालिम जे ज़ुल्म ॿिन्ही खां। विड़ो अलाह जे वाट में जेके विढ़नि तव्हां सां, ऐं हद खां न लॻो, छो त अलाह हद खां लंघंदड़नि खे प्यारो न रखंदो आहे। हाणे ॿुधायो, इन अलाह उहो चवे न अलाह पाक उन लाइ असां त अज़ाब, बाहि जो अज़ाब तयारु कयो आहे, जेको हद खां लंघंदो, असां उन लाइ हीअ शइ तयारु कई आहे, असां लाइ अज़ाब तयारु कयो आहे। अलाह जा लफ़्ज़ त ॾिसो, इन अलाह युहिब्बुल मुअतदीन, जेको हद खां लंघंदो अलाह खे, अलाह हुनखे प्यारु न कंदो आहे। जेके माण्हू प्यारु न करे, घर में पीउ ॿार खे प्यारु न करे, घर में वॾो कंहिंखे प्यारु न करे, घर में ॿियो प्यारु न मिले, सोसाइटी में कंहिंखे, त माण्हू अकेलो थी वेंदो न। जे क़यामत में माण्हू अकेलो थी वियो, अलाह जो प्यारु न मिलियुसि हुनजो, त पोइ छा थी पवंदो? दुनिया आख़िरत ख़राबु। हद को न लॻिजे। किताल माना जिहाद फी सबीलिल्लाह, ऐं अलाह जे राह में जिहाद करिणो आहे, ठीकु आहे। ऐं क़तल कयो उन्हनि खे जिते लहो, उन्हनि खे माना जिते तव्हांखे मिलनि उनखे क़तल कयो। हाणे हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। सही अल्लाह क़ुर पाक में लिखियो आहे जिते मिलनि था उनखे क़तल कयो। अॻिते अलाह थो चए ऐं कढो उन्हनि खे जितां कढियाऊं तव्हांखे। छो? ऐं फितनो यानी क़तल खां वधीक सख़्तु छा आहे? फितनो आहे। वल फितनत अशद मिनल क़त्ल, 191। वल फितनत अशद माना वधीक सख़्तु आहे मिनल क़त्ल, क़त्ल खां वधीक सख़्तु कहिड़ी ॻाल्हि आहे? फितनो आहे, जंहिंमें शिरक बि अची वञे थो पियो। ऐं हीउ थियो छा हुयो? इन जो आयत जो बैकग्राउंड इहो आहे त 6 हिजरी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वञनि पिया मके पाक असाबनि सगोरनि सां उमिरे ते, त उन्हनि खे हुदैबिया जे मक़ाम ते रोकियो वियो। पोइ सुलह हुदैबिया थियो, उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोटायो वियो त तव्हां नेक्स्ट ईयर अचिजो, पोइ असां 3 ॾींहंनि लाइ खणी काफ़िला शरीफ़ ख़ाली करे वेंदासीं, तव्हां भले पंहिंजो उमिरो कजो। त जॾहिं 7 हिजरी में उमिरे लाइ वञनि पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाब सगोरा, त किन खे थोरो ख़्यालु थियो त काफ़िर त बेईमान आहिनि, हाणे असां वञूं त उमिरे था, हिननि त चयो आहे, पर इहे पोइ असां विढ़ंदा असां, ऐं असांखे त ऐं उहो जेको हज जो उमिरे जो महीनो आहे उहो त हराम जो महीनो आहे, विढ़णो बि न आहे, त पोइ असां छा कंदासीं? हिननि त चयो आहे। इहा आयत लथी आहे 191 92 ॾिसंदासीं इहो।
ऐं क़तल कयो उन्हनि खे जिते लहो उन्हनि खे, जेकॾहिं तव्हां सां विढ़नि था त उन्हनि खे विढ़ो ऐं क़तल कयो जिते मिलनि। ऐं वरी जेकॾहिं कढो उन्हनि खे तव्हांखे जितां कढायूं, जेकॾहिं तव्हांखे बि हितां कढियो हुयूं न, पर हाणे तव्हां उन्हनि खे कढो अथऊं। छो? अलाह पाक चए थो क़तल खां वधीक त फितनो आहे जेको ठाहियूं वेठा आहिनि कतला शरीफ़ में, शिरक रखी वेठा आहिनि। ऐं तव्हां मुना जेको माना इन काफ़रनि ॿियो ईमान खे रोकनि था पिया, ठीकु आहे न। ऐं तव्हां न विढ़ो उन्हनि सां तहज़ीम वारी मस्जिद वटि, माना बैतुल हराम में, तव्हां उनजी तहज़ीम वारी मस्जिद आहे न, इहा हराम कयल आहे, माना रोकियल आहे हिन ते। जेसी ताईं हुन में तव्हां न विढ़ो, जेसी ताईं हू विढ़नि अव्हां सां। ॾिसो कमाल आहे, जेसी ताईं माना इहा कंडीशन आहे, जेकॾहिं पोइ जेकॾहिं मारी न मांगे त मारियो उन्हनि खे। पहिरें पहल शुरूआत किथां थी त उन्हनि वटां, पोइ इहो ई बदिलो आहे काफ़रनि लाइ। कज़ालिक जाज़ाउल काफ़िरीन, इहो ई बदिलो आहे। हाणे तव्हांखे कढनि था उतां, तव्हांखे मारनि था पिया, ऐं उहो हुरमत जे महीने जो ख़्यालु न करे बि जेकॾहिं तव्हां सां विढ़नि था पिया त पोइ तव्हां बि ख़्यालु न कयो, उन्हनि सां विढ़ो। फ़इन तहो, वरी अॻिते जेका ॻाल्हि हले थी पई, फ़इन तहो, ऐं जेकॾहिं बसि कनि, विढ़णु बसि कनि त पोइ छा? न तव्हां पोइ बि मारियो नो। क़ुर पाक चए थो पियो अल्लाह गफ़ूर रहीम, अल्लाह गफ़ूर रहीम आहे। अल्लाह नथो चाहे त कंहिंजो क़तल थिए। फ़इन तहो, जेकॾहिं हू बसि कनि त तव्हां बि बसि कयो। ईअं न त जेकॾहिं ॿ मुजाहिद कंहिंखे अञा जंग हले थी पई, फॉर एग्ज़ाम्पल हुननि ऐलान कयो त असां नथा विढ़ूं, बसि ख़तमु कयोसीं, नथा नुक़सानु पहुचायूं, ठीकु आहे। ऐं जेसि ताईं उहो विढ़े हिकु जो ग्रुप बंदि कई आहे, पर तव्हांजे साम्हूं ॿ काफ़र बीठा आहिनि त तव्हां हुननि जी मुंडी लाहे छॾियो, हिननि खे तलवार हणी छॾियो त भले या ॿ काफ़र था हलनि दुनिया में। ईअं विढ़णो ई न इस्लाम में, इस्लाम जी तइलीम ई न आहे इहा। जेको पोइ ते मोटे उनखां हटणो आहे। ऐं जेकॾहिं बसि कयो त पोइ छा? फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम, अल्लाह फ़क़ति छा तव्हांजे लाइ आहे छा? गफ़ूर रहीम। मुस्लमाननि मोमिननि जे लाइ आहे, उन जा सभु बाना आहिनि। उहो अल्लाह सभिनी ते गफ़ूर रहीम आहे, उन्हनि सां बि बख़्शण वारा, पर छो हिदायत त वठनि था। ऐं उन्हनि सां विढ़ो एसि ताईं जेसि ताईं न रहे फितनो। पर जेकॾहिं वेड़ थी पए त मुकमिल कयो वेड़ खे, एसि ताईं जो फितनो न रहे। ईअं न त काफ़िर न रहे, फितनो न रहे, फसाद न रहे, शिरक न रहे, ऐं थिए ग़ालिब अलाह जो दीन। पोइ जेकॾहिं बसि कनि त जुगाए न जुगाए दुश्मनी या ज़ाती करणु, पोइ तव्हांखे दुश्मनी करणु जुगाए न, छो जो अलाह जे राह में जेकॾहिं हुननि बसि करे छॾी त तव्हां बि बसि कयो। जेकॾहिं को जाती कंदो, दुश्मनी कंदो त उहो सवाइ ज़ालिम जे न आहे, उहो माना ज़ालिम आहे। हज़रत अली सलाम जो नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं त जॾहिं जंग में कंहिं काफ़िर जे मथां वेठो हुनखे क़तल करण लाइ, त हुन गुस्ताखी कई, नबी हज़रत अली साईं जन जे तरफ़ जेको आहे न पंहिंजी थुक पिटी कई, जेका हज़रत अली साईं उन ते हुनखे असां जहिड़ो मोमिन माण्हू हुजे हा त हुनखे न फ़क़ति क़तल करे हा, बल्कि हुनजे 10 ॿियनि ॻाल्हियुनि खे ॻोल्हे ॻोल्हे क़तल करिया, त हिकु त अलाह जे लाइ क़तल कयो मैं, ऐं भेण तुंहिंजा 3 काफ़र ॿिया बि हली पवनि। हज़रत अली साईं हुन तो लही वियो। चईसि त छो? चई पहिरीं मुंहिंजी जेका नियत हुई अलाह जे लाइ न, अलाह जे दीन जो मुखालिफ़ आहे, इन करे मारियां पियो, क़तल पोइ कयां। हाणे मुंहिंजी ज़हन में आयो त मां ज़ाती तौरु हमलो कंदुसि तो ते, पोइ मुंहिंजो ज़ाती तौरु जहिड़ो ई कोन्हे, अलाह लाइ फ़क़ति जहिड़ो आहे, उन ते उहो मुस्लमान थी वियो। माना जहिड़ो ऐं मुहबत जेका हुजे फ़क़ति अलाह जे लाइ हुजे, तहज़ीम वारो। ऐं असां अना ते वधीक वेंदा आहियूं, अलाह जी ॻाल्हि परे रही, पंहिंजी अना ते। तहज़ीम वारो महीनो तहज़ीम वारे महीने जे बदिले आहे। जेकॾहिं हू तहज़ीम वारे महीने जो ख़्यालु नथा कनि त पोइ तव्हां बि ख़्यालु न कयो, परवाह न आहे। ऐं बाक़ी जेको ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ आहे उन लाइ बदिलो आहे, छो जो ख़िलाफ़ वर्ज़ी था कनि, उन लाइ उहो बदिलो आहे। पोइ इहो ईअं न आहे त तहज़ीम वारो महीनो आहे त तव्हांखे मारनि त तव्हां चुप करी वेठा हुजो, छो जो इन में त हुकुम आहे त को मारणो न आहे कंहिंखे। पोइ जेको करे ॾाढाई तव्हां सां त ॾाढाई कयो तव्हां हुन सां। इहो बि अची वियो, अॻिते छा आयो? एतिरी जेतिरी हालत कयईं तव्हां ते, ओतिरी जेतिरी हुन सां तव्हां सां ॾाढाई कई आहे, वधायो न हुनखे। हिकिड़ी ज़ुल्म थियो आहे त हुन तव्हां 2 ज़ुल्म हुन ते करे छॾियो, न। जेको बदिलो हुजे ओतिरी ई वाप हुजे। ऐं वरी जा वतकुल्लाह, अलाह खां ॾिजो। वरी आयो वतकुल्लाह, केतिरी आयतुनि में हिन में छड़ो केतिरा दफ़ा अलाह खां ॾिजण जी ॻाल्हि आई आहे। वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन, ऐं ॼाणो त अलाह कंहिंसां गॾु आहे? मोमिननि सां, मुस्लमाननि सां। मअल मुत्तक़ीन, अलाह परहेज़गारनि सां गॾु आहे, जेके ख़ुदा जो ख़ौफ़ था रखनि, अलाह उन्हनि सां गॾु आहे। ऐं इन्फ़ाक़ जी ॻाल्हि आई आहे हिते, माना हज जी बि। ऐं तव्हां ख़र्चो अलाह जी वाट में, ऐं 196 असांजी आख़िरी आयत आहे, ऐं तव्हां ख़र्चो अलाह जी वाट में,
ऐं न विझो पाण खे पंहिंजे हथनि सां हलाकत में, ऐं चङाई करियो, छो त बेशक अलाह छा आहे, हिते ॾिसो केॾो सुहिणो आहे, वरी जेको ख़र्च करे थो पियो अलाह जे राह में, उन लाइ अलाह पाक छा थो चए, अजर अज़ीम बि किथे चयो अथई, हिते छा थो चए, इन अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, अलाह प्यारो रखंदो आहे नेकी कंदड़नि खे, अहसान कंदड़नि खे। असां माण्हुनि ते अहसान करे 10 दफ़ा जताईंदा आहियूं, कंहिं न कंहिं नमूने सां ख़बर पइजी वञेसि। के माण्हू जेके लिकाईंदा बि आहिनि अलाह जे वास्ते, अहसान कजे ॿियनि ते ऐं उनखे लिकाइजे, ऐं अहसान जो मौक़ो वञणु न ॾिजे, जेको मौक़ो मिले ख़ैर जो कजे, ख़ैर जो मौक़ो छॾिजे न, नंढी नंढी नेकी फमन यमल मिसक़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा, कहिड़ी ख़बर नंढी नेकी केतिरो फ़ाइदो ॾेई थी वञे, फमन यमल मिसक़ाल ज़र्रतिन शर्रन यरा, नंढड़ी नुक़सान बि कहिड़ी ख़बर केॾो नुक़सान ॾेई वञे, इन करे उन खां परे थिजे, नंढड़ी नेकी खां कजे, नंढड़े शर खां परे रहिजे, ऐं अलाह माल युहिब्बुल मुहसिनीन, प्यार कंदो आहे, प्यार रखंदो आहे हुन सां जेके नेकी कंदा आहिनि अलाह जे राह में फ़क़ति। ऐं ॿियो, ऐं पूरो करियो हज, हिते कुतिब न आयो आहे, तव्हां ते फ़र्ज़ु आहे, पोइ सभु फ़र्ज़ु थी वञे त सभिनी खे हज करिणो पए हा, पर फ़र्ज़ु सभिनी ते हज न आहे, ऐं पूरो करियो हज ऐं उमिरो अलाह जे रास्ते लाइ। अगेन असांजा माण्हू वेंदा आहिनि, मोटी ईंदा आहिनि, पोइ वरी ओड़ा जा ओड़ा, पर केस चेंज बि थींदा आहिनि, पोइ जेकॾहिं रोकिया वञो त पोइ कुर्बानी कयो जेको आसानी सां लभे, छो जो कुर्बानी करणी हूंदी आहे, पर रोकिजी वञे तव्हांखे त उते इहो ई आहे, हुनजे वञनि पिया त हुन लाइ हिदायत हुई आहे, त जेकॾहिं वरी बि तव्हांखे रोकनि था त पोइ का कुर्बानी जेका लभे, माना पोइ अलाह पाक पंहिंजो रिलैक्स कयो, जेके माना ऑर्डर आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल हदीअ चइबो आहे तोहफ़े खे, हीअ हदीअ ते हदीअ माना चवंदा तोहफ़ो चवंदा आहियूं असां, कॾहिं क़ीमत बि चवंदा आहियूं क़ुर पाक भई हदीअ छा आहे, ठीकु आहे, ऐं न कूड़ियो पंहिंजा मथां जेसीं पहुचे कुर्बानी पंहिंजी जाइ ते, माना कुर्बानी जेसिताईं थी न वञे तेसिताईं पंहिंजे मथां न आहिनि कूड़ा। पोइ जेको मां बीमार हुजे, वरी त बीमार जी ॻाल्हि आई आहे, त जेको बीमार छाजे लाइ हुजे, जेको कूड़े जंहिंजो मथो न सघिजे, छो जो या संदसि मथे में अहंज हुजे, माना का हुनखे बीमारी हुजे या मथे में का बि तकलीफ़ हुजे त नथो हणी सघे, कूड़ा सॼो मथो नथो सघे, त पोइ फिदियो ॾिए, उहो छाजो फिदियो, माना रिटर्न छा ॾिए या बदिलो छा ॾिए, हुनजे एवज़ में इन प्लेस ऑफ आई मीन डूइंग हलक रोज़ा ॾे या ख़ैरात करे या कुर्बानी करे, ठीकु आहे, ऐं अलाह पाक हुनखे ईअं वाज़े थो करे पियो, पोइ जॾहिं बेभवा थियो या अमन में अचो, जॾहिं इहो तव्हां जेकॾहिं उते मके मुकरमे में वञो त उते तव्हांखे रोकनि था पिया, ख़ौफ़ आहे न उते, त पोइ कुर्बानी जेका हुजे ॾेई निकिरी पए माण्हू, पोइ जॾहिं तव्हां अमन में अचो त पोइ वरी छा कयो, यानी फ़ाइदो वठे उमिरे खे गॾे हज सां, जॾहिं तव्हांखे मौक़ो मिले त उमिरि ऐं हज गॾु कजे, पोइ जा आसानी सां लभे कुर्बानी उहा माण्हू करे छॾे, ठीकु आहे, हुन खां पोइ जेको बिल्कुलु न लहे कुर्बानी, माना उते कुर्बानी न करे सघिया, हुनखे पैसा न हुजनि, त पोइ हुन ते 3 ॾींहं रोज़ा रखणु हज जे ॾींहं में इहो फिदियो आहे, पोइ हुनखे छा करणु खपे, फसियाम सलास ते अयामिन, 3 ॾींहं, अयामिन ॾींहं, सलास 3 ॾींहं रखे रोज़ा, ऐं पोइ वरी फिल हज माना हज जे मौक़े में सभु अतिन, ऐं 7 रोज़ा रखे, सभु चइबो आहे न 7 खे, रजातुम जॾहिं तव्हां मोटो वापसि पंहिंजे घरनि ॾे, त वापसि पोइ वरी 7 रोज़ा ॿिया रखो, उहे कुल घणा आहिनि, तिल्क अशरतुन कामिल, पूरा 10 रोज़ा रखणा आहिनि, जेकॾहिं कुर्बानी नथा करे सघो त, पर उहो हुकुम कंहिंजे लाइ आहे, जेको मस्जिद हराम जे ओसे पासे न हुजे, हाज़िरी माना भरिसां उते उहो न हुजे, न बैतुल्ला जे भरिसां टेहंदु रहंदो हुजे, ऐं इहो हुते पूरी थींदी हिते, हाणे ॾिसो हीअ ख़तमु थी थिए हिते, वतकुल्ला, ऐं अलाह खां डिॼो, वरी वतकुल्ला, हर ॻाल्हि में अलाह खां डिॼो, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, असांखे इहो सम्झणु खपे त जेकॾहिं कोताही थिए थी अणॼाणाई में, अलाह सज़ा ईअं न ॾींदो आहे, बसि अलाह सज़ा ॾियण लाइ कोन वेठो आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, जेकॾहिं को ईअं चए थो पियो त साईं थोरी ग़लती थी वई, निमाज़ में बि का हीअं थी, वुज़ू में हीअं थी वियो, का ॿी शइ कोशिशि कई ऐं रहिजी वियो, त पोइ अलाह साईं अज़ाब ॾींदो ई ॾींदो, इहो न आहे, अलाह में गुमान बहितर रखणु खपे, अलाह माफ़ कंदड़ आहे, पहिरीं ॻाल्हि इहा सम्झणु खपे त अलाह माफ़ कंदड़ आहे, अलाह सज़ा लाइ न वेठो आहे, अलाह माफ़ करण लाइ वेठो आहे, बंदो छड़ो नियत करे माफ़ी जी, पंहिंजे ग़लतियुनि ते नादिम थिए, मञे त मां ग़लती कयां थो, बसि अलाह लाइ एतिरो काफ़ी आहे, अलाह जी रहमत वसी आहे,
फ़अफ़ु बख़्शे छॾींदो। अलाह खां डिॼो ॼाणो त अलाह ॾाढो अज़ाब कंदड़ आहे। अलाह खां डिॼंदव त पोइ नेकियूं कंदो आदमी, अलाह खां डिॼंदासीं अज़ाब कंदड़ त असां अज़ाब लाइ कोशिशि त न कंदासीं न, असां चङाई लाइ कोशिशि कंदा। पोइ छा वल्लाह इहो हिबुल मोहसिनीन, इहा आयत असांखे जो टुकड़ो सदाईं यादि ॾियणु खपे। वल्लाह इहो हिबुल मोहसिनीन, चङाई ऐं नेकी करण वारनि सां अलाह पाक छा थो करे, प्यार थो करे। हिनजी समरी इंशाल्लाह बसि लिखियलु आहे, हिते को पढ़ी सघे थो पियो। दुआ घुरूं था अलाह पाक हाणे अल्लाह मर्दकुनल इस्तिकाम अल हिदाया वल इस्लाम अमितना अला दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन या रब्बल आलमीन। बारक अल्लाह अली वलकुम फिल कुरान अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह सी असांजी कोशिशि खे क़बूल फरमाए। अल्लाह से असांजे दिलनि में या अल्लाह सही असांजे दिलनि में क़ुर पाक खे सिखण सम्झण जो इन जे तरीक़े इन जे हिदायत ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मोहबत सां मुंहिंजा मौला, ऐं पंहिंजी असांखे मुंहिंजा मौला को राज़को ऐं मोहबत नसीब फरमाए। असां सभिनी खे असांजी मुश्किलातूं परेशानियूं दूर फरमाए। असां रिज़्क़ में उमिरि में सिहत में वक़्तनि में माल औलाद में अल्लाह से बरकतूं नसीब फरमाए। हिन क़ुर पाक जी आयतुनि सके सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मोहम्मद व आलिहि वसहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहम अर्राहिमीन। ओवर टू यू सही नईम साहब। जज़ाकल्लाह ख़ैर, तमामु बहितरीन। क्विकली कंहिंजो को सवाल हुजे तव्हां